अस्सलाम वालेकुम एवरीवन। ऑन एयर विद आवाज़ में भलीकार अवां जे लाइ हिकु दफ़ो ॿीहर खणी आई आहे हिकिड़ो इंट्रस्टिंग एपिसोड। ऐं अव्हांखे ख़बर आहे ऑन एयर विद आवाज़ में जेके शख़्सियतूं असांजे प्रोग्राम में ईंदियूं आहिनि उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो अलॻि कॉन्ट्रीब्यूशन हूंदो आहे सोसाइटी में। जहिड़े नमूने कमु कंदा आहिनि, जहिड़े नमूने उन्हनि जी पंहिंजी अपीयरेंस हूंदी आहे, त काफ़ी उन जे लाइ फ़ैन फॉलोइंग बि उन्हनि जा हूंदा आहिनि, काफ़ी माण्हू क्यूरियस बि हूंदा आहिनि त हिननि जे बारे में कुझु ॿियूं ॻाल्हियूं बि ख़बर पवनि। सो इन करे ई पोइ असां अहिड़ियुनि शख़्सियतुनि खे दावत ॾींदा आहियूं। ऐं अॼु हिकिड़ी अहिड़ी प्यारी ख़ूबसूरत इंटेलिजेंट ऐं मां चवंदसि त तमामु सिंध वासियुनि जे लाइ जेका आहे हिकिड़ी रोल मॉडल, न सिर्फ़ु औरतूं पर असांजा भाइर तमामु वॾे जेको आहे सो हुन जा फ़ैन फॉलोइंग आहे उहा तमामु घणी आहे। ऐं उन्हनि जी जेको जॾहिं बि उहा पंहिंजी सोशल मीडिया ते ॾाढी एक्टिव हूंदी आहे, उन जा पंहिंजा ख़्याल फिलोसॉफिकली ऐं जेको क्रिटिकल थिंकिंग ऐं एनालिसिस करण जो उन्हनि जो हिकिड़ो तरीक़ो आहे उहो ॾाढो हिकिड़ो अलॻि आहे। पंहिंजे सिंध जे लाइ, सिंध वासियुनि जे लाइ उन्हनि जे दिलि में प्यारु आहे। ऐं असांजी पंहिंजी सोरठ सिंधू, उनखे वेलकम कयूं था उन्हनि जे पंहिंजे अनोखे अंदाज़ में। सलाम, नमस्ते सोरठ, हाउ आर यू? बिल्कुलु ठीकु, सलाम नमस्ते तव्हां सभिनी खे। थैंक यू सो मच फॉर हैविंग मी। थैंक यू सो मच। फर्स्ट ऑफ ऑल वॾी महिरबानी असांजे अचण जे लाइ। ऐं तव्हां सां असां काफ़ी अर्सो कॉन्टेक्ट में हुयासीं, पर बसि इहो हुयो त कॾहिं अव्हां वटि टाइम न पियो मिले, कॾहिं कुझु कोऑर्डिनेशन्स, कॾहिं ज़ाहिरा मसरूफ़ियातूं थी वञनि थियूं। सो फाइनली अॼु तव्हां असां मतिलबु असां अव्हांखे हथु करे वरितोसीं। थैंक यू सो मच। बस पाण हिते ई दुनिया नंढड़ी आहे, किथे न किथे त टकराए। बिल्कुलु बिल्कुलु इहे ई आहे। अच्छा, सो इहो ॿुधायो सभ खां पहिरियां मां चाहींदसि त अॼुकल्ह ॿियूं कहिड़ियूं अहिड़ियूं ख़ासि मसरूफ़ियातूं हलनि थियूं पियूं अव्हां वटि, थोरो पंहिंजे बारे में ॿुधायो ऐं शुरूआति खां शुरू कयो। कहिड़े ॻोठ सां अव्हांजो तालुक़ु आहे, कहिड़ी फैमिली आहे, हाउ डिड योर चाइल्डहुड वेंट एंड यू नो समथिंग अबाउट यू। थैंक यू सो मच। तव्हांजे प्लेटफॉर्म जे थ्रू मूंखे मौक़ो मिलियो त मां माण्हुनि सां जुड़ायां, उन्हनि खे पंहिंजी ज़िंदगी जो उहो रूप ॾेखारियां या फिर उहो पासो ॿुधायां जेको सोशल मीडिया ते ज़्यादातर ज़ाहिर न हूंदो आहे। पर सुठी ॻाल्हि आहे त माण्हुनि खे ख़बर हुजणु खपे त असां कहिड़े बैकग्राउंड मां तालुक़ु रखूं था ऐं कीअं ॿाहिरि अचूं था। मुंहिंजो असुलु तालुक़ु शिकारपुर सां आहे ऐं असांजी जेका फैमिली जंहिंखे चवंदा आहिनि ट्राइबल नेम, पर पर्सनली मां उन नाले खे पाण सां जोड़णु न चाहींदी आहियां, छो त मूंखे लॻंदो आहे त असांखे क़बीलाई सोच ॾाढो नुक़सानु ॾिनो आहे, त उनजे करे मां पंहिंजी ज़ात कोन हणंदी आहियां। मां चवंदी आहियां मुंहिंजो नालो सोरठ सिंधू आहे, सेकेंड नेम जेको सर्टिफिकेट में आहे। हा, ईअं न, पर तव्हांजी ज़ात आहे छा? मुंहिंजी ज़ात मंगी आहे। असां शिकारपुर जा आहियूं ऐं मुंहिंजी जेका फैमिली आहे उहा पॉलिटिकली ऐं सोशली तमामु स्ट्रॉन्ग रही आहे। ऐं उनखां अलावा मुंहिंजा मदर मुंहिंजे लाइ तमामु हिकिड़ा वॾा रोल मॉडल रहिया आहिनि। ऐं उनखां पोइ मुंहिंजो मामो शहीद कयूं मंगी, उहे बि मुंहिंजे लाइ रोल मॉडल रहिया आहिनि। ऐं घणा ई सिंध जूं शख़्सियतूं आहिनि जंहिंमें शहीद अला बख़्शूम खे मां पंहिंजो पॉलिटिकल रोल मॉडल सम्झंदी आहियां। त इन्हनि मां इंस्पायर थी करे ऐं घणनि माण्हुनि खे पढ़ी करे, उन्हनि जी ग़लतियुनि मां सिखी करे ऐं उन्हनि जे एक्सपीरियंसिस मां सिखी करे मूंखे लिटरेचर में शुरू खां हिस्ट्री में घर मां ई शौक़ु मिलियो। ऐं उनखां बाद में असां वरी कराची, जॾहिं नंढड़ा ई हुआसीं असां कराची मूव थी वियासीं। ऐं बाक़ी जी स्कूल जी जेका मुंहिंजी एजुकेशन उहा कराची मां आहे। पोइ वरी मां पंहिंजी MBBS लम्स मां कई आहे, जेको लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस आहे। मूंखे फ़ख़ुरु आहे त मां उतां न सिर्फ़ु पंहिंजी MBBS कई, पोइ मास्टर्स पैथोलॉजी में, ऐं पोइ FCPS ट्रेनिंग जेका मुंहिंजी हाणे ख़तमु थियण वारी आहे उहा कयां पई, उहा बि पैथोलॉजी में कयां पई। ऐं उते मां फैकल्टी जी मेंबर बि आहियां। विच में मूंखे US जी 100% स्कॉलरशिप मिली वई हुई सिटी ऑफ होप में। हा, ऐं उहा जेका हुई सा कैंसर जी बुनियाद ते हुई। जॾहिं मां उते वई हुअमि त तॾहिं मुंहिंजी मदर कुझु मेडिकली कंहिं शइ में डायग्नोस थी विया हुआ, जंहिंजे करे मूंखे उहा शइ छॾे करे वापसि अचिणो पियो। ऐं उहो जॾहिं मां आयसि त मुंहिंजो पंहिंजो पर्सनल डिसीजन हुयो। मुंहिंजी मदर मूंखे न पिया चाहिनि त तूं अचु, तूं बाबा हाणे चवंदा आहिनि त जंहिं इदारे में वई हुअमि उते कॾहिं बि को बि पाकिस्तानी कोन वियो हुयो ऐं मां पहिरीं हुयमि। ऐं जंहिं साइंटिस्ट मां उहो ई चवंदमि जेके रिसर्चर हुआ, उन्हनि मुंहिंजो इंटरव्यू वरितो त उहो ॾाढो ज़बरदस्त इंटरव्यू हुयो। ऐं हुननि मूंखे इहो चयो त असांखे नॉलेज लाइ तमामु घणा माण्हू असां वटि अवेलेबल आहिनि, पर असांखे उहो माण्हू खपे जेको उन नॉलेज खे सोशली तरीक़े सां कमु करणु सुठे नमूने सेखारे। ऐं पोइ त बसि इहो त असांजो सेकेंड जॉब आहे मुंहिंजी, त उनखे कीअं तरीक़े सां ॻाल्हाइणो आहे, त मूंखे उन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंटरव्यू जे बुनियाद ते मूंखे स्कॉलरशिप मिली हुई। हा, पर पोइ जॾहिं वापसि आयमि त उन्हनि तमामु सुठी नमूने मुंहिंजी हेल्प कई, उन्हनि गाइड कयो ऐं मां उन्हनि सां कनेक्टेड बि हुयमि। ॾिसो, उन मां अञा थी उते इनरोल्ड आहियां, बट आई एम स्टिल थिंकिंग के वेदर आई शुड गो और नॉट। छो त जॾहिं मां आयमि तॾहिं मां ॾिठो त असां त उहे इलाज अफोर्ड करे सघूं पिया,
पर घणा पेशेंट आहिनि जेके इलाज अफोर्ड न पिया करे सघनि हिते. सो मां सोचियो आहे त मां हिते रही करे उन्हनि पेशेंट्स लाइ ज़्यादातर कमु कया जेके ख़ासि करे कैंसर जे मरीज़ लाइ, छो त मुंहिंजी फील्ड बि ज़्यादातर उहा ई आहे ऐं मां उन लाइ कमु करे सघां. छो जो असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रिपोर्टिंग जे इंतज़ार में ई कैंसर हिकिड़ी स्टेज खां ॿिए स्टेज ताईं हली वेंदो आहे. पेशेंट जेसि ताईं रिपोर्टिंग अचे, ऐं असां वटि हिकिड़ो बि गवर्नमेंट जो इदारो न आहे जेको कैंसर हॉस्पिटल खे यानी कि प्रॉपर पेशेंट खे जेको आहे न ॾिसे. त मूंखे लॻे तमामु ज़रूरी उनजे करे, छो जो ॾिसो असां वटि प्राइमरी केयर त असां ख़ैर उहो अलॻि बहस थी वेंदो. ट्रेजरी केयर में बि असांजा घणा ई माण्हू हॉस्पिटल्स आहिनि जेके ॾिसनि था, पर कैंसर वाहिद आहे जेको हाणे वधि में वधि असांजी पॉपुलेशन में अचे थो. अगरि जेकॾहिं मां रफ डेटा ॾियां त हर 10 मां जेकी 6 औरतूं आहिनि उहो ब्रेस्ट कैंसर जो डायग्नोस थियनि थियूं. ऐं पोइ बि असां वटि का बि हिकिड़ी हॉस्पिटल आहे जेका ब्रेस्ट कैंसर स्पेशली वुमेन खे गाइड करे सघे ऐं उनजो इलाज प्रॉपर तरीक़े सां आहे इन जो, पर उनखे ऑफर करे सघे. अच्छा सिंधु, तव्हां जेके नॉर्मली जॾहिं अक्सर ॻाल्हाईंदा आहियो ऐं माण्हुनि खे जेका ख़बर आहे त तव्हां तमामु घणा जेको आहे हसास आहियो पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजनि माण्हुनि जे लाइ. ऐं अक्सर जेतिरी बि औरत एॾो कॉन्फिडेंटली जॾहिं ॻाल्हाए थी त उहा इन करे कॉन्फिडेंट आहे जो उनखे उहा कॉन्फिडेंट उनजी फैमिली मां मिलियल आहे. जॾहिं बि नियाणी अॻिते वधे थी त असां चवंदा आहियूं जे कंहिं बि कामयाबु मर्द जे पुठियां कंहिं औरत जो हथु हूंदो आहे, त वरी असां इहो बि चवंदा आहियूं ॿिए हंधि त और कंहिं बि कामयाबु औरत जे पुठियां बि हिकिड़े मर्द जो हथु हूंदो आहे, चाहे उनजो हस्बैंड हुजे, भाउ हुजे या फादर हुजे. डू यू एग्री त तव्हां हिन वक़्तु जिते पहुता आहियो तव्हांजे फादर जो हथु आहे या तव्हांजे भाउ जो हथु आहे? तव्हांखे लॻे थो त तव्हांजी हिन वक़्तु ताईं पहुचण जी पोज़ीशन जे तव्हांजे पुठियां कंहिं मर्द जो हथु आहे? ॾाढो सुठो तव्हां इहो कयो, छो त जेको एस्पेक्ट तव्हां खणी आया उहो बहितरु आहे, उन ते डिस्कस करणु तमामु ज़रूरी आहे. छो जो असांजी सोसाइटी में हमेशह इहो चयो वेंदो आहे त औरत खे जेकॾहिं मर्द जी पुठियां सपोर्ट मिलंदी त पोइ हू अॻियां वधी सघे थी. ऐं मां हिन सोसाइटी जे में रही करे बि मूंखे लॻे थो त मां ॾाढी मुंहिंजी तरबियत या बिल्कुलु उहा डिफरेंट थी आहे. छो जो मुंहिंजी मदर हिकिड़ी सिंगल मदर आहिनि. असां नंढड़ा ई हुयासीं, असांजा ॾाढा फैमिली क्राइसिस थी विया, मुंहिंजे पेरेंट्स में सेपरेशन थी वई ऐं उनजे करे मुंहिंजी मदर जेके बि फ़ैसिला वरिता उहो पंहिंजे ॿारनि खे ॾिसी करे फ़ैसिला वरिता. ऐं मां जॾहिं हाणे वेठी आहियां ॻाल्हायां थी ऐं मूंखे लॻंदो आहे सभ खां वधीक वॾी में वॾी आज़ादी हूंदी आहे उहा तव्हांखे फ़ैसिले करण जी आज़ादी हूंदी आहे. सो मूंखे जेके फ़ैसिला थिया ऐं मूंखे जेको एतिरो विज़न मिलियो ऐं जेतिरी हिमत मिली ॻाल्हाइण जो, मूंखे पंहिंजी मदर ऐं पंहिंजी सिबलिंग्स ऐं दोस्तनि सां ई मिली ऐं ऑब्वियसली समाज सां बि मिली. छो त जेकॾहिं समाज उन शइ खे वेलकम न करे हा, इहे माण्हू जेके ॿुधनि था उन ॻाल्हि खे न सम्झनि हा, तव्हां असां जेके बि आस पास असांजा जेके माण्हू आहिनि उहो असांखे इज़त असांजे ख़्यालनि जी, भले उन्हनि में ओपिनियन डिफरेंस हुजे, छा बि हुजे न हुजनि हा, त मूंखे नथो लॻे त मां हिते वेही करे ॻाल्हाए सघां हा. त उहो पूरो हिकिड़ो सिस्टम मां जुड़ियल जेको स्टार्ट थो थिए मुंहिंजी मदर खां, सिबलिंग, दोस्त ऐं ऑब्वियसली पूरो समाज आहे. त इन में समाज में हर जेंडर थो अची वञे, मर्द, औरत, ट्रांस सभु था अची वञनि, पर प्राइम जेको फैक्टर आहे उहो मुंहिंजी मदर जो आहे. सही, ज़बरदस्त. अच्छा, तव्हां चयो तव्हांजा सिबलिंग्स बि आहिनि, तव्हांजूं सिस्टर्स आहिनि, घर में केरु सभ खां घणो शरारती आहे? आर यू द नॉटी पर्सन और मुंहिंजी नंढी सिस्टर अच्छा मीरा उहा सभ खां वधीक शरारती आहे. अच्छा, त तव्हांजो नंढपण शरारती हुयो या मतिलबु तॾहिं बि तव्हां ईअं ई हुयो? छो त 50-50. ओके, हा, मां हुयसि बि सही ऐं न बि हुयसि, छो त नंढपण खां ई मां जेको आहे न वधीक किताबनि में लॻी वई हुयमि. त मां एतिरी स्ट्रीट किड न रही आहियां. मुंहिंजी नंढी भेण उहा बिल्कुलु ईअं आहे, तव्हां उनखे हाणे बि स्टार्ट करे उहा फाइटिंग स्टार्ट करे छॾी, ही करे छॾी. मां इन शइ में कोन रही आहियां. मां वधीक किताबनि खे टाइम ॾिनो ऐं इहो बि कंदी हुअमि. साइकिलिंग कंदा हुआसीं नंढा जेके बि थींदा हुन टाइम वारा. बाक़ी मां ॾाढी शरीफ़ हुयमि. अच्छा, पंहिंजे लाइ इहो ई चवंदसि. सही. ऐं क्रिटिसिज़म खे कीअं था ॾिसो? काफ़ी माण्हू ज़ाहिर आहे तव्हांजे नाले तव्हांखे क्रिटिसाइज़ बि कनि था पिया, पर किथे वरी फेवरेटिज़म बि अची वेंदो आहे, उन क्रिटिसिज़म में बि फेवरेटिज़म अची वेंदो आहे. मतिलबु कयो बि अगरि कंहिं ज़ात पात जो आहे, कंहिं ख़ासि स्पेसिफिक ग्रुप जो आहे, त पोइ कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके उनखे क्रिटिसाइज़ करे छॾींदा आहिनि. हिननि माण्हुनि खे त हर हाल में क्रिटिसाइज़ करिणो आहे. इन नज़रिए खे, समाज जी इन सोच खे कीअं था ॾिसो? ॾिसो, क्रिटिसाइज़ जॾहिं बि कंदा आहियूं त उन में जॾहिं बि तव्हांखे कोई क्रिटिसिज़म लाइ तव्हांजे आॾो ईंदो आहे या लिखंदो आहे त हिन में 2 फैक्टर अची वेंदा आहिनि. इहो आहे त तव्हांजे साम्हूं आहे या सोशल मीडिया ते आहे. सोशल मीडिया ते फिल्टर अची वियो आहे ॾाढो. उते माण्हू इख़्लाक़ तमीज़ जो दाइरो बिल्कुलु त्याग करे तव्हां ॾे ईंदा ऐं उनखां पोइ जेको बि उन्हनि खे वणे उहो आराम सां लिखी सघनि था. उते असां वटि अञा ताईं डिजिटल असां वटि इथिक्स न आया. जॾहिं त मां चाहियां थी त सिलेबस में डिजिटल इथिक हुजणु खपनि, छो त हाणे असां डिजिटल दौर में आहियूं. तव्हां उन शइ खे अलॻि नथा करे सघो. माण्हुनि में तमीज़ न आहे. साम्हूं तव्हां जंहिंसां बि वेहंदव त हू
तव्हां सां जेकॾहिं मुखालफ़त कंदो त ॾाढी तमीज़ जे तमीज़ सां अंदाज़ में कंदो, तव्हांखे डायरेक्ट physically। गारियूं न ॾींदो, तव्हांजे घर वारनि खे कोन चवंदो, तव्हांजी पर्सनल लाइफ ते कमेंट नथो करे सघे। पर जॾहिं उहो ई माण्हू सोशल मीडिया ते अची थो वञे त हू इहे सभु शयूं भुली थो वञे। पर जॾहिं त उनजी रिप्रेज़ेंटेशन असांजे समाज में उन माण्हू जी थिए थी, ऐं क्रिटिसाइज़ माण्हू तॾहिं कंदो जॾहिं उन शइ खे या त सम्झी न सघंदो, या त सम्झणु न चाहींदो, या त पोइ उन वटि पर्सपेक्टिव ॿियो हूंदो। त मां इहो ॾिसंदी आहियां त जेको मूंखे क्रिटिसिज़म अचे थो उहो कहिड़े बैकग्राउंड जे तहत अचे थो। हा, उन माण्हू खे जॾहिं अचे थो की टॉपिक ते ॻाल्हायां थी, यानी मां तारीख़ ते ॾाढो ॻाल्हाईंदी आहियां, ओपनली ॻाल्हाईंदी आहियां, ऐं मां पंहिंजो पर्सपेक्टिव बि ॾींदी आहियां। अगरि तारीख़ ते मूंखे को तारीख़दान क्रिटिसिज़म ॾींदो त मां इहो चवंदमि त हा, हुनखे सही ज़रूरु आहे। ख़बर हूंदी, हा। या त पोइ हुन वटि को ॿियो पर्सपेक्टिव हूंदो जेके मां टच न कयो आहे या अञा पढ़ियो न आहे, त उन ते मां ज़रूरु सोचंदमि। उहो माण्हू जेकॾहिं उनजो हिकिड़ो पर्सपेक्टिव ठहियलु आहे, ऐं तारीख़ ते तव्हां सां बहस करणु नथो चाहे ऐं तव्हांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हेठि थो करे छो तव्हांजो नैरेटिव उनखे सूट नथो करे, त उहो अलॻि आहे। ऐं उहो माण्हू जेको वीचारे खे ख़बर ई कोन पई आहे, चए थो ई कीअं ॻाल्हि थी त तव्हां अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कयो था, ऐं हू सवाल करण जे बदिरां तव्हांखे अब्यूज़ थो करे, त इन जो मतिलबु त तव्हां किथे न किथे उनजी सेंसिटिव नर्व खे टच कयो आहे, जेको सम्झणु नथो चाहे। हू चए थो त मां पंहिंजो उन ई दुनिया में रहणु थो चाहियां। त मां जॾहिं बि जॾहिं क्रिटिसिज़म थींदी आहे त मां हमेशह उहो ॾिसंदी आहियां त उनजो बैकग्राउंड छा आहे। पोइ जेके ईअं हूंदा त उन ते अफ़सोस थींदो आहे, जेकी सम्झणु चाहींदा आहिनि त वाक़ई मां उन्हनि खे वञी करे ॿुधाईंदी बि आहियां, ऐं जेकी मूंखे सम्झाइणु चाहींदा आहिनि त मां कोशिशि कंदी आहियां त उन शइ खे मां वरी दोहिरायां, ॾिसां, सम्झां। पाण किताब तव्हां पढ़िया आहिनि, तव्हां पाण चयो काफ़ी कुझु पढ़ंदा अचो पिया, नंढपण खां ई किताबनि सां तव्हांजी दोस्ती आहे। कंहिंखे घणो पढ़ो था, को फिलोसफर आहे, को तारीख़दान आहे, को कुझु ॿियो आहे? ॾिसो, फिलोसफी वारी जेका सब्जेक्ट आहे न, मुंहिंजो ॾाढो वीक रहियो आहे, टू बी वेरी ऑनेस्ट। मां बिल्कुलु हिन फील्ड में वञण ई न चाहींदी आहियां, छो त फिलोसफी ॾाढी सब्जेक्टिव आहे, त उनजे करे मां कोन हिन साइड वेंदी आहियां। कोई मूंखां पुछा बि कंदो न फिलोसफी कीअं स्टार्ट कजी, की चवंदो भई हिन शइ में कची आहे ॾाढी, तव्हां मूंखां न पुछा कयो त वधीक बहितर आहे। ऐं इहो फिलोसफी वारो सब्जेक्ट मूंखे ॾाढो ड्राई बि लॻंदो आहे। मूंखे जेको वधीक इंट्रस्टिंग लॻंदो आहे उहो मुंहिंजे तारीख़ वारो वधीक लॻंदो आहे, ऐं मूंखे हिस्ट्री वधीक पसंदि आहे, बायोग्राफीज़ पढ़णु मूंखे ॾाढो पसंदि आहे। पर ज़्यादातर मां पंहिंजे लोकल, पहिरीं जॾहिं नंढड़ा हूंदा हुआसीं त ॿियूं तारीख़ ॿियनि जा किताब पढ़ियासीं पिया, पर हाणे मां कोशिशि कंदी आहियां त पंहिंजा जेके असांजा जेके निज जेके लोकल राइटर्स आहिनि उन्हनि खे पढ़ां, पंहिंजी जेके सिंधी ॿोली में लिखियल आहिनि उन्हनि खे पढ़ां, पंहिंजे हा पढ़ां पई उन्हनि खे, ऐं जेके सिंधी असांजा पंहिंजा नावल निगार आहिनि उन्हनि खे पढ़ां, छो जो मां फिक्शन खे ॾाढो घटि टच कयो आहे, नॉन फिक्शन वधीक पढ़ियो आहे। त हाणे मां कोशिशि कंदी आहियां त नंढड़ियूं आखाणियूं, नंढड़ियूं जॾहिं असांजा उहे त पढ़ंदा आहियूं, पर खे जेके उहे बिल्कुलु कॉमन न आहिनि, जेके ॾाढा रेयर आहिनि, जेके काफ़ी 30 साल 40 साल पहिरीं लिखिया विया, सो उहे किताब कोशिशि कंदी आहियां त कयां। ऐं तारीख़ त मां पंहिंजे नेटिव माण्हुनि खां पढ़णु पसंदि कंदसि, मां न चाहियां त ॿाहिरां कोई अची करे मूंखे ॿुधाए त मुंहिंजी तारीख़ कहिड़ी हुई। सही, ज़बरदस्त। पोइ जेके तव्हां ॾिसो था, पढ़ो था, त कहिड़ो अहिड़ो राइटर आहे जंहिंखे तव्हां वधीक एडमायर कयो था? ॾिसो, हिकिड़े राइटर जो मां जेकॾहिं नालो खणमि त ॿियनि सभिनी सां नाइंसाफ़ी थींदी, छो त हर कोई सोशली लिखंदो आहे, कोई पॉलिटिकली लिखे थो, कोई पंहिंजी स्ट्रगल लिखे थो। माण्हुनि जूं लिखणियूं जॾहिं पढ़िबियूं आहिनि त उनजी जेको आहे सोच जो, स्कूल ऑफ थॉट जो हिकिड़ो आइडिया थी वेंदो आहे, त माण्हू खे हिकिड़ो हूंदो आहे त या मतिलबु हिन क़िस्म जो या हीउ जेको राइटर आहे जेको लिखे थो, हमेशह हिनजी लिखड़ियूं मुंहिंजी दिलि ते लॻंदियूं आहिनि। सो अहिड़ो को त माण्हू हूंदो न, को त राइटर हूंदो। घणेई आहिनि। जेकॾहिं मां नाला खणणु स्टार्ट कंदमि ऐं ॿिनि टिनि जा नाला न खणंदमि त पोइ वरी मूंखे अफ़सोस थींदो त यार मां हिन जो नालो न खयो, मूंखे हिन जो नालो खणणु खपे हा। त उनजे करे मां इहो चवंदमि त जेके बि असांजा निज सिंधी जेके राइटर्स रहिया आहिनि, उहे पॉलिटिशियन बि रहिया आहिनि, राइटर्स बि रहिया आहिनि, उन्हनि खे मां पढ़णु वधीक पसंदि कंदी आहियां। ऐं मां पंहिंजे सोशल मीडिया प्लेटफॉर्म जे थ्रू पंहिंजे पाण सां गॾु जेके बि किताब पढ़ण जी कोशिशि कनि था, उन सफ़र में आहिनि मूंसां गॾु, त उन्हनि खे सजेस्ट बि कंदी रहंदी आहे। अच्छा, ज़बरदस्त। अच्छा, इहो ॿुधायो त जेको ज़ाहिर असां समाज जी सोच ते ॻाल्हाईंदा आहियूं, औरत जे हक़नि ते ॻाल्हाईंदा आहियूं, तव्हां ॿाहिरि बि विया आहियो, हिते बि रहिया आहियो, ॿाहिरि ईंदा वेंदा बि रहंदा आहियो, पंहिंजा फ्रेंड सर्कल सां ज़ाहिर आहे अव्हांखे त अहिड़ी अपब्रिंगिंग मिली आहे, अव्हां ओपनली ॻाल्हायो था, प्लेटफॉर्म आहे उनखे ॾिसो था, पर पोइ बि एतिरी जेतिरी बि नवाण अची वञे, असांजी औरत सां अॼु बि ज़ुल्म थिए थो, अञा बि विमेन एम्पावरमेंट्स ते काफ़ी कमु करण जी ज़रूरत आहे। इन वारे सां छा था ॾिसो? अॼु जी जेका बहिराणीअ जी औरत आहे उनखे कीअं था ॾिसो, ऐं जेका अर्बन शहरनि में रहण वारी औरत आहे उनखे कीअं था ॾिसो? मुंहिंजी नज़र में बहिराड़ी या त पोइ जेको शहरनि में रहंदड़ औरत सां ज़ुल्म थिए थो, पर इहा ॻाल्हि आहे त हुन सां डिफरेंट ज़ुल्म थिए थो। ईअं न आहे त जेके शहरनि में रहनि थियूं उन्हनि सां ज़ुल्म कोन थो थिए, उन्हनि सां बि चैलेंजिस हुननि जा अलॻि आहिनि, हुननि जा डिफरेंट आहिनि। पर जॾहिं मां पंहिंजी सिंध जी ॻाल्हि कंदी आहियां त मूंखे लॻंदो आहे त उन में हर सिंधी उन में पूरे
तकलीफ़ में पीड़ा में अची थो वञे जॾहिं बि असां ॻाल्हि कयूं था। छो जो असां वटि स्ट्रगल जेका न हाणे ज़िंदगी गुज़ारण जी रही आहे। असां उहे क़ौम पहिरीं हुआसीं जंहिं आर्ट खे जनमु ॾिनो, जंहिं तारीख़ खे जनमु ॾिनो, जंहिं फ़लसफ़े खे जनमु ॾिनो, जंहिं म्यूज़िक खे जनमु ॾिनो, जंहिं ख़ूबसूरत नज़ारनि खे जनमु ॾिनो ऐं उन सां जुड़ियल जेके माण्हू आहे, असांजूं कहाणियूं, असांजूं मिथ जेके बि जुड़ियल रहियूं आहिनि, उहे रिफ्लेक्ट थियूं कनि त असां केतिरे ख़ूबसूरत ऐं ख़ुशहाल क़ौम रहिया आहियूं। त जॾहिं बि क़ौमूं जेके ख़ुशहाल रहंदियूं आहिनि त पोइ उन्हनि वटि जॾहिं पेट भरियलु हूंदो आहे त पोइ उन्हनि वटि ॿियनि एक्टिविटीज़ जो टाइम हूंदो आहे। पर हाणे जॾहिं असां हिन दौर में गुज़रिया आहियूं त असांखे मूंखे लॻे थो त पंहिंजी स्ट्रगल जेका कयूं पिया उन में औरत, मर्द, ट्रांसजेंडर, ॿार, हर तबिके जो इंसानु अची वञे थो। पर औरत हाणे बि उनखे वधीक हर प्लेटफॉर्म ते क्लियरफिकेशन ॾियणी थी पए। ऐं हाणे समाज खे सवाल करणु पए थो त जेका बि औरत ॿाहिरि अचे थी या अॻियां अचे थी त तव्हां उन खां कैरेक्टर सर्टिफिकेट वठो था, तव्हां उन जा इंटेंशन्स पुछो था, पर उन ई जॻह ते अगरि कोई मेल साम्हूं अची थो वञे त तव्हांजो क्रिटिसिज़म बिल्कुलु चेंज थो थी वञे। तव्हां उन जे लुक्स ते, उन जी एज ते ऐं तव्हांजे उन जे कैरेक्टर ते तव्हां नथा ॻाल्हायो, तव्हां उन जे विज़न ते ॻाल्हायो था। पर जॾहिं औरत जी तॾहिं चवंदो यार ही एक्सपायर थी वई आहे या त पोइ अहिड़ी थी वई आहे, अहिड़ी गंदा। पर मर्द जो विज़न अगरि सूट कंहिंखे न बि करे थो न, अगरि केरु माण्हू डिसएग्री कंदो आहे त पोइ बि हिते इहो सोचो वेंदो आहे त ठीकु आहे हिन जो पंहिंजो विज़न आहे। पर उहो ई विज़न औरत ॾिए थी त मतिलबु ॾाढी हरूभरू जी कुकलानत थींदी आहे। तव्हां उन ते ॻाल्हायो न, तव्हां जेकॾहिं ॻाल्हायो, तव्हांखे को हुन जी स्टेटमेंट अचे थी तव्हांखे न आहे त तव्हां उन स्टेटमेंट ते ॻाल्हायो त भई मूंखे इन जी मुखालफ़त करणी आहे त मां उन बारे में ॻाल्हाईंदमि त तव्हां छो था चओ। पर डायरेक्ट उन जी पर्सनल लाइफ ते वेंदा, उन जे कपिड़नि ते वेंदा, उन जे लुक्स ते वेंदा, उन जी एज ते वेंदा, उन जी लाइफ एक्टिविटीज़ ते वेंदा, उन जी चॉइसिस ते वेंदा। ऐं ॿी ॻाल्हि वरी अगेन सोशल मीडिया जो प्लेटफॉर्म त असांखे जिते ॾाढो जोड़ियो आहे तॾहिं उते असांजा फिल्टर्स ॾिना बि आहिनि असांखे त ख़तम बि करे छॾिया आहिनि। त माण्हू उन शइ में त असांखे हाणे पंहिंजी इन सोच खे हर प्लेटफॉर्म ते अपोज़ करणु खपे, भले तव्हां मर्द हुजो या तव्हां औरत हुजो। पर तव्हांखे लॻे थो त कोई माण्हू पंहिंजे टॉपिक खां डिस्ट्रैक्ट थिए थो त तव्हांखे अॻियां अची उनखे ॿुधाइणो खपे या उनखे सम्झाए नथा सघो त रोके सघो था। त उहो तमामु ज़रूरी आहे। हा बिल्कुलु, ॾाढो ज़रूरी आहे। बिल्कुलु पॉडकास्ट जेका आहे जारी और सारी आहे। प्रोग्राम पर नंढड़ी साई जो वक़्तु आहे। नाज़रीन साईं वठूं था, साईं खां पोइ वरी मोटींदासीं, सोरठ सां दिलचस्प कचहरी जारी रखंदासीं। वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं बहितरीन प्रोग्राम मोनिया विद आवाज़ में। सोरठ सिंधु सां हली रही आहे बहितरीन कचहरी। असां पंहिंजी कॉफ़ी बि इंजॉय कयूं था, सोरठ जी कचहरी बि इंजॉय कयूं था। सो सोरठ टेल मी त तव्हां ज़िक्र कयो त योर मदर सिंगली तव्हांखे सिंगल मदर करे रेज़ कयो ऐं तव्हां सिस्टर जेको आहे ॾाढो पुरएतमाद बि आहियो ऐं विज़न तव्हांजो क्लियर आहे। असां वटि औरतूं कंफ्यूज़ रहंदियूं आहिनि, उन्हनि खे ख़बर न हूंदी आहे छा ॻाल्हाइजे, लाइफ में छा कजे। पोइ अक्सर उहे चाहींदियूं आहिनि असांजे पासे जा फ़ैसिला बि ॿिया कनि। तव्हांजी मदर जॾहिं तव्हांजे ज़ाहिर आहे तव्हां नंढा ई हूंदा हुआ, तव्हां ज़िक्र कयो त तव्हांजो सेपरेशन थी वई हुई। छा उन्हनि खे जॾहिं तव्हां ॾिठो त कॾहिं ईअं तव्हांखे फील थियो त काश को मतिलबु फादर फिगर जेका आहे असांजी लाइफ में हुजे? हा, कॾहिं अहिड़ी कमी महसूस थी तव्हांखे बीइंग अ चाइल्ड? ॾिसो, बिल्कुलु जे मुआशरे में रहूं था उते हिकिड़े फादर जो तमामु हिकिड़ो रोल अलॻि सां ई हूंदो आहे, जेको फ़ैसिला वठंदो आहे, ॿारनि खे उनजो फ्यूचर ॾेखारींदो आहे। पर मां जे घर में मुंहिंजी तरबियत थी आहे उते शुरू खां ई मां इहो ॾिठो त असांजे जेंडर खां वधीक सोच खे अहमियत ॾिनी वेंदी हुई। इहो ॾिनो वेंदो त हू साम्हूं वारो ॻाल्हाए छा थो, ऐं हमेशह इहो ॿुधो वेंदो त हू सोचे कीअं थो, उन जा पंहिंजा फ़ैसिला कीअं आहिनि ऐं छा उन जो जेको सजेशन आहे उहो अॻियां हली समाज लाइ बहितर थींदी या त पोइ सेल्फ सेंटर्ड आहे। तो अहिड़े क़िस्म जी जॾहिं तरबियत थी त मुंहिंजी मदर बि हमेशह इन ई लिहाज़ खां रहिया आहिनि। पर उन्हनि खे इहा बि ख़बर ई त जे माशरे में असां रहूं था त उन्हनि खे घणा जॾहिं हुननि फ़ैसिलो छो सेपरेशन वारो जेको फ़ैसिलो उहो पंहिंजी मदर जो ई हुयो। सही आहे, जॾहिं हुननि ॾिठो त हाणे कंहिं माण्हू जी प्रेज़ेंस मुंहिंजे ॿारनि जी ज़िंदगी ते इफेक्ट करे थी त
हुननि जेको बि इंड्योर कयो, जेतिरे बि हुननि वटि तकलीफ़ूं हुयूं, जेतिरियूं मूंखे लॻे थो त मुंहिंजी मदर उहो सुठे नमूने बयानु करे सघनि था, मां उन्हनि जी तकलीफ़ुनि, उन्हनि जी पीड़ा खे, उन्हनि जी जुस्तजू खे, उन्हनि जी स्ट्रगल खे सही लफ़्ज़नि में बयानु कोन करे सघंदमि, त बहितर आहे त उन हिसे खे मां छॾे ॾियां। मां उन हिसे खे बयानु कंदमि त जेको हुनजो एज़ अ मदर मुंहिंजे साइड ॾांहुं हुयो, त हुननि इहो फ़ैसिलो तॾहिं कयो जॾहिं हुन ॾिठो त मुंहिंजी ॿारनि जी ज़िंदगी में उहो इफ़ेक्ट जेको आहे सुठो कोन पियो अचे, रिज़ल्ट ख़राबु ई निकिरंदो, त मुंहिंजी मदर सेपरेशन जो फ़ैसिलो वरितो। ऐं इन में मुंहिंजी मदर जो अकेलो ई फ़ैसिलो हुयो। हा, उन्हनि जे सिबलिंग्स जी तरफ़ां उन्हनि खे सपोर्ट आई, पर शुरू खां ई मुंहिंजा मदर तमामु इंडिपेंडेंट रहिया आहिनि फ़ैसिलनि में, त उन्हनि खे कॾहिं कंहिंखां पुछण जी ज़रूरत बि कोन पई। ऐं असां ॾिठो त मुंहिंजो मदर एतिरा कंप्लीटली पेरेंट आहिनि, कंप्लीट पेरेंट आहिनि, त मूंखे नथो लॻे त मूंखे कॾहिं बि कमी महसूसु थी। ऐं माण्हू अक्सर चवंदा आहिनि, मूंसां गॾु काफ़ी मुंहिंजी दोस्तियूं हूंदियूं जंहिंजा फादर इन दुनिया में उनजा पीअर मौजूदु कोन हुया, या त पोइ कंहिं बि ॻाल्हि जे करे अलॻि थी विया, त हू चवंदियूं त काश असांजो पीउ हुजे हा। त मूंखे हिकिड़े सेकेंड, हिकिड़े पल भर लाइ बि अहसासु कोन थियो त अगरि मुंहिंजो पीउ हुजे हा त ईअं थिया, छो त मुंहिंजी मदर ॿई रोल कनि पिया। ऐं मूंखे लॻे थो अगरि तव्हां माउ जो रोल पूरो कंदो त तव्हांखे ज़रूरत न आहे त ॿिए कंहिंजी कॾहिं बि न, मूंखे कॾहिं बि न। इवन उन्हनि जे प्रेज़ेंस में बि मूंखे उनजी प्रेज़ेंस महसूसु कोन थी हुई। जॾहिं मुंहिंजो बायोलॉजिकल फादर असांजी ज़िंदगी में हुआ, तॾहिं बि उन्हनि जी प्रेज़ेंस असांजी ज़िंदगी में हुई ई कोन। त मुंहिंजी अखि खुली पंहिंजी मदर जे, हू सिर्फ़ु हिकिड़ी माउ न आहिनि, हिकिड़ो मिंटर आहिनि, मिंटोर आहिनि, हिकिड़ा गुरू आहिनि असांजा, असांखे हर तरीक़े सां ॿुधाइण लाइ मुंहिंजो पहिरियों उस्ताद उहे आहिनि। त मूंखे लॻे थो त उन्हनि जी हर जॻह ते जेका छप्पर छा असां सां गॾु रही आहे न, उहा घणी आहे। त हू कॾहिं बि मतिलबु, पर हा, स्ट्रगल्स उहे उन्हनि ज़रूरु पंहिंजी ज़िंदगी में ॾिठियूं, फ़ैसिला करणु हिन समाज में, ऐं असांखे एतिरो एम्पावर करणु त ख़ानदान में केर बि असांजे फ़ैसिलनि ते, असांजे पंहिंजी लाइफ जे डिसीशन ते केर बि अची करे ईअं डायरेक्ट मुंहिंजी मदर खे कोन ॿुधाए सघंदो आहे, छो त उन्हनि खे ख़बर आहे त मुंहिंजी मदर तमामु इन शइ में सख़्तु आहिनि। हू कंहिंखे बि अलाउ न कंदा आहिनि त मुंहिंजे ॿारनि जो फ़ैसिलो मुंहिंजा ॿार ई कंदा, ॿियो केर बि कोन कंदो। हा, अगरि हू समझदार आहिनि त फ़ैसिलो कंदा। जेकॾहिं ॿार उन स्टेज में आहे जेको समझदार न आहे, पंहिंजो फ़ैसिलो नथो करे सघे, त पोइ मुंहिंजी मदर उनखे विहारे करे ॿुधाईंदा त पुटु ही फ़ैसिलो आहे, हाणे ॾिस तूं कहिड़ी शइ खे चूज़ करणु चाहीं थो या चाहीं थी। हा, बिल्कुलु, कम्युनिकेशन ॾाढी असांजी स्ट्रॉन्ग रही आहे, ऐं असांजी शेयरिंग तमामु स्ट्रॉन्ग रही आहे। सोरठ, मुंहिंजी पर्सनली बि इहा ई सोच हूंदी आहे। मां चवंदी आहियां, चाहे इन वटि अगरि पेरेंट्स ॿई आहिनि बि, ऐं उनजी माउ कॉन्फिडेंट कान्हे ख़ानदान में, उनखे अगरि ससु ॻाल्हाए थी, उनखे अगरि का ख़ानदान में केरु कुझु ॻाल्हाए थो वई, उहा सही थी वई न। जीअं अक्सर असां ड्रामनि में ॾिसंदा आहियूं न, ईअं वीचारी औरत, वीचारी हाउस वाइफ, जेॾी जेको आहे उहा पिसजे थी, तेॾी चवंदा आहियूं त हीअ सुठी ज़ाल आहे, सुठी घरवारी आहे। उन्हनि जा ॿार बि, उन्हनि में बि कॉन्फिडेंट कोन ईंदो आहे। ॿार में कॉन्फिडेंस तॾहिं ईंदो आहे जॾहिं अव्हांजी माउ जेका आहे न, उहा कॉन्फिडेंट। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, छो त मुंहिंजा मदर अक्सर इहो चवंदा आहिनि त मां उनजे करे फ़ैसिला, टफ फ़ैसिला वरिता, ताकी तव्हांखे लॻे त मां जॾहिं कंप्रोमाइज़ न पई करे सघां लिमिटेड सोर्सिस सां, त पोइ तव्हां छो कंप्रोमाइज़ कंदो। त उन करे असांजी मदर कॾहिं बि असांखे सबुरु करणु सेखारियो आहे, पर कंप्रोमाइज़ करणु कोन सेखारियो आहे। अच्छा, सवाल करणु जेको आहे न, सवाल करण जी आज़ादी, इनखे कीअं था सम्झो? औरत जो सवाल करणु, समाज ते सवाल करणु, पंहिंजी ज़िंदगीअ जी जेका सॼी फिलोसफी आहे, कॾहिं उन ते सवाल करणु, कॾहिं मज़हब ते सवाल करणु, कॾहिं पॉलिटिक्स सियासत ते सवाल करणु। इहे सवाल अहिड़ा आहिनि जेके सोशल मीडिया ते जॾहिं केरु कंदो आहे त उन में माण्हू, असां वटि टॉलरेंस न रही आहे। तव्हां ईअं केतिरा चयो, छो त तव्हांजे जेको बि कॉन्टेंट हूंदो आहे उन में सवाल हूंदो आहे, मतिलबु यू आस्क योर क्वेश्चन। तव्हां ॻाल्हाईंदा आहियो, तव्हां पंहिंजा ख़्याल ॾींदा आहियो, पर एट दी एंड उहो हिकिड़ो क्वेश्चन मार्क हूंदो आहे, पोइ कॾहिं कंहिं टॉपिक ते, कॾहिं मज़हब ते, कॾहिं समाज ते, कॾहिं औरत जे हक़ ते। हा, ॾिसो, सवाल बुनियादी आहे। जॾहिं तव्हां सवाल कंदो त साम्हूं वारे माण्हू खे मजबूर कयो था सोचण खे। हिकिड़ी मां स्टेटमेंट ॾेई छॾां, मुंहिंजी स्टेटमेंट हूंदी, ऐं ज़रूरी न आहे त तव्हां उन ते सोचो या न सोचो। जॾहिं मां अगरि चवां त हीअ किताबु असांजे साम्हूं पियो आहे, या कॉफ़ी आहे, हीअ सुठी कॉफ़ी आहे, त तव्हां उन सोचंदव न। पर मां जेकॾहिं तव्हांखां सवाल कंदमि त हीअ कॉफ़ी सुठी छो आहे, तव्हां सोचंदव। त मां कोशिशि कंदी आहियां त असांखे क्रिटिकल थिंकिंग सेखारी न वई आहे स्कूल खां। असांखे जेकॾहिं तव्हां क्रिटिकल थिंकिंग सेखारींदव त घणा सोल्यूशन निकिरी ईंदा। जॾहिं तव्हां उनखे सवाल करण जी, सोचण जी आज़ादी ॾींदव, तव्हां उनखे डिफरेंट एक्सपीरियंसिस ज़िंदगी में ॾेखारींदव, ऐं उन्हनि खे ॿुधाईंदव त सोचणु गुनाह न आहे।
ऐं सवाल करणु गुनाह न आहे। जेकॾहिं तव्हांजी सोच डिफरेंट आहे ऐं सवाल तव्हांखे अचे थो त उन जवाबु पाण ॻोल्हियो। मुंहिंजी मम्मा बि अक्सर असां कीअं कंदा हुआ त को बि सवाल अहिड़ो हूंदो, छो त असां जंहिं बि एज में हुआसीं उते घणा ॻाल्हियूं ॾिसूं पिया, सम्झ में कोन पई अचनि त सवाल कंदासीं, त मुंहिंजी मम्मा अक्सर चवंदा त तूं वञी पहिरीं पाण हिन ते जवाबु ॻोल्हि, ऐं उन खां पोइ असां डिस्कस कंदा हुआसीं वेही करे त ही ईअं आहे, ही ईअं आहे, हुन ईअं चयो, हूअं चयो, त पोइ तूं छा थी सोचे। त जॾहिं जॾहिं वारी ईंदी त मां छा थी सोचां, त इहा तव्हांजी सोच ईंदी आहे क्रिटिकल। पोइ अॻियां सवाल ऐं जवाब, त मूंखे लॻे थो त तव्हां जॾहिं माण्हुनि खे सोचण ते मजबूर कंदव त हू भले जवाबु कहिड़ो बि हुजे, पर इहो हिकिड़ो ॾाको आहे, उहो हिकिड़ो ॾाको आहे समाज में तब्दीली जो। उहो सवाल कयो, सोचण प्रैक्टिस में त ईंदो, माण्हू जो दिमाग़ आहे इंसानो सोचींदो त सही, सोचणु ज़रूरी आहे। मूंसां त लाइफ में घणो कुझु थियो आहे, त मां पंहिंजी लाइफ में घणनि पंहिंजे दोस्तनि खे घणनि ईअं ई चेंज कयो आहे। जो आसपास मुंहिंजी दोस्तूं आहिनि, त मां उन्हनि खां कॾहिं बि उन्हनि खे पंहिंजो मुंहिंजो जेको सोच आहे, उन पंहिंजी सोच उन्हनि ते थोपी न आहे, पंहिंजी सोच उन्हनि जे मथां इहो चयो न आहे त तव्हां मुंहिंजी सोच खे सही चयो, पर मां चयो त यार मां इहो सोचां थी, तव्हांजे बारे में छा था सोचो। जेकॾहिं ईअं आहे त सो उहे पाण सोचंदियूं आहिनि, पाण ईंदियूं आहिनि, पोइ चवंदियूं आहिनि त यार हा इहो असां जीअं कयो, या फिर पाण ईंदा आहिनि इरिस्पेक्टिव ऑफ जेंडर। सो वधीक बहितर आहे त तव्हां उन्हनि खां सवाल कयो, इंस्टेड की तव्हां उन्हनि खे पंहिंजी सोच मथां चओ त न जेको मां चयो आहे उहो ई सही आहे, इहो ग़लति आहे। अच्छा सोरठ, तव्हांजो अपीयरेंस जेका आहे न हमेशह ॾाढी मां ॾिसंदी आहियां ग्रेसफुल रही आहे, इन में अव्हांजो पंहिंजो स्टाइल बि अची वेंदो आहे, पर इहो जेको तव्हां बिंदी था पायो इन जे पुठियां छा साइंस आहे? ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त मां इहो चवंदमि त जॾहिं बि मां बिंदी पाईंदी आहियां, मूंखे सवाल अक्सर कयो त तव्हां हिंदू आहियो। सो इहो ॾाढो कॉमन क्वेश्चन आहे, पर ॻाल्हि इहा त तॾहिं तव्हांजो कल्चर तव्हांखे अलॻि कयो वेंदो आहे, ऐं तव्हांखे एतिरो ख़ौफ़ में विधो वेंदो आहे त तव्हां पंहिंजी तहज़ीब ऐं सकाफ़त खां अलॻि थी करे सोचंदा आहियो, ऐं पोइ तव्हां उते तहज़ीब सकाफ़त खे पुठिते छॾे वेंदा आहियो। त मां तव्हांखे वापसि वठी वञा थी त तव्हांजो पंहिंजो पर्सपेक्टिव कहिड़ो बि हुजे, तव्हांजो ईमान कहिड़ो बि हुजे, तव्हांजो मज़हब कहिड़ो बि हुजे, पर तव्हां पंहिंजी सकाफ़त, पंहिंजी तहज़ीब, पंहिंजी क़ौमियत, पंहिंजी सिंधियत उनखे अलॻि नथा करे सघो। ऐं हीअ बिंदी मुंहिंजे रीजन जी पंहिंजी पहचान आहे, मां किथां बि कोन खणी आहे। मूंखे नथो लॻे त किथां मुग़लनि जी आयल आहे, या त पोइ किथां अरबन जी आयल आहे, छो त उन्हनि जो बि पंहिंजो उनजी सकाफ़त पंहिंजी अलॻि आहे, सही आहे। ऐं जॾहिं तव्हां अरबुस्तान वेंदो तव्हांखे जूइश बि मिलंदा, उते तव्हांखे क्रिश्चन बि मिलंदा, उते तव्हांखे मुस्लिम्स बि मिलंदा, उते तव्हांखे घणा ॿिया मज़हब जेके आहिनि उहे बि तव्हांखे मिलंदा पर्सपेक्टिव, पर आहिनि त सभई अरब, पाईंदा सभई उहा ॾिसो, मज़हब तव्हांखे कोई यूनिफॉर्म कोन ॾींदो आहे। ईअं ई बिंदी हिकिड़े कंहिं मज़हब जी यूनिफॉर्म न आहे। हा, असांजी सिंधू मां जेका तहज़ीब मथे थी आहे, मां चाहींदमि त मां उनखे हर जॻह ते रिप्रेज़ेंट कयां। मां चाहींदमि त मां पहिरीं सिंधी ॾियां, उनजे करे मां अजरक पाईंदी आहियां। घणा माण्हू चवंदा त तव्हां मथे ते रहो, मतिलबु न, मां ॿियो को बि अगरि को रओ हूंदो त मां मथे ते कोन पाईंदी आहियां, मां अजरक पाईंदी आहियां, छो जो मूंखे ॾाढो पसंदि आहे पंहिंजो अजरक पाण सां गॾु रखणु, छो त हीअ मुंहिंजी पहचान आहे, हीअ मुंहिंजी शनाख़्त आहे, हिन रीजन जी इज़त आहे, ऐं उहा शइ आहे जेका मुंहिंजे वॾनि मूंखे ॾिनी आहे, ऐं उहा मूंसां गॾु न आहिनि, पर उनजी तहज़ीब मूंसां गॾु आहे, त मां फ़ख़ुर सां गॾु पंहिंजो अजरक पंहिंजे पाण सां गॾु जोड़ींदी आहियां। ऐं बिंदी बि इहा मुंहिंजी कल्चरल पहचान आहे। ऐं तव्हां ॾिठो, अगरि तव्हां बिल्कुलु 10 साल 15 साल पुठियां वेंदव त अॻे त माण्हू जेके नेल पॉलिश हणंदा हुआ उन सां बि बिंदी हणंदा हुआ, बिल्कुलु ॾाढो कॉमन हूंदो हुयो। ऐं इवन तव्हां ॾिसो साड़ी जी जेका हूंदी, त जॾहिं तव्हां वञो 1947 ऐं उनखां बाद में 1950 जी मूवीज़ बि खणी करे ॾिसो त उन में घणी मायूं साड़ी पाए करे, हा साड़ी पाईंदियूं हुयूं। ऐं ही शलवार कमीज़ त तव्हांजे सिख खां पोइ ऐं जेके अफ़गानिस्तान में जेके आया, त उहो शलवार कमीज़, उहो कल्चर बिल्कुलु डिफरेंट थी वेंदो। ऐं जेकॾहिं असां तारीख़ी हुनजे ते वेंदासीं त, पर ॾिसो ही असांखां इहे सभु पोइ जूं जेको आहिनि, पर जेकॾहिं पुठियां वेंदासीं त असांजी तहज़ीब आहे न, हीअ मुंहिंजी तहज़ीब आहे। ऐं मज़हब जे लिहाज़ खां चवंदसि त मां ॾाढी रिलीजियस, अगरि चइजे त मां ॾाढी अनरिलीजियस पर्सन आहियां, मां एग्नोस्टिक आहियां, मां हर मज़हब जी खे पसंदि कंदी आहियां, उन मां सुठियूं ॻाल्हियूं सिखण लाइ मिलंदियूं आहिनि, त उनखां सुठी ॻाल्हियूं अपनाईंदी आहियां। पर मां स्पिरिचुअलिटी ते यकीन कंदी आहियां, जिते तव्हांखे पंहिंजी रूहानियत सां वधीक कनेक्शन मिले, जिते तव्हांखे सोचण लाइ वधीक इनकरेज कयो वञे,
वञे, जिते तव्हांखे इंसानियत सां वधीक जोड़ियो वञे, हिन कुदरत सां जोड़ियो वञे, हिन जिते बि असांजे आसपास जेके बि रहनि था, जीवत रहे थी, उन सां प्यार करण लाइ तव्हांखे सोचियो वञे। अच्छा सोरठ, तव्हां पाण कॉन्टेंट क्रिएशन बि कंदा आहियो। अॼुकल्ह जा ॾिसो था, अॼुकल्ह सिंधी कॉन्टेंट क्रिएटर्स ॾाढा अॻिते वधी विया आहिनि, ऐं असां सोशल मीडिया ते कंहिं बि प्लेटफॉर्म ते ॾिसूं, असांखे ॾाढा नवां कॉन्टेंट क्रिएटर्स नज़र अचनि था, जेके यंगस्टर्स आहिनि, जेका यूथ आहे, जेका असांजो फ्यूचर जंहिंखे चइजे थो। ॾिसो था कहिड़े क़िस्म जो कॉन्टेंट आहे, ऐं उन्हनि खे जेके कॉन्टेंट क्रिएटर्स आहिनि उन्हनि जे लाइ छा चवणु चाहींदो, कीअं था ॾिसो? पहिरीं ॻाल्हि जो मूंखे नथो लॻे त मां को बि कॉन्टेंट क्रिएट कंदी तव्हां आहियां, जेको लिखंदा आहियो, जेकी कंदा आहिनि न, उहो ॾाढी महिनत सां कंदा आहिनि, ऐं मां हुनजी 1% बि कोन थी अचां। मां ॾाढी टेक चैलेंज पर्सन आहियां, सच में। अगरि मां को टैग कंदी आहियां, का पोस्ट बि कंदी आहियां न, त पोइ मूंखे बार बार थोरो नेविगेट करिणो पवंदो आहे। मूंखे लॻंदो मां बूमर्स जे एज में आहियां, मिलेनियल आहियां। सच में मूंखे ॾाढी महिनत करणी पवंदी आहे। ऐं जेके कॉन्टेंट क्रिएट कनि था असांजा सिंधी, छो त उहो हर क़िस्म जो कॉन्टेंट क्रिएट कनि था। फनी हुजे, तव्हांजो खाधे सां रिलेटेड हुजे, ट्रैवल जो हुजे, जर्नल हुजे, एजुकेशन हुजे, हिस्ट्री हुजे, हर क़िस्म जो हर तबिको करे थो। नंढड़ा ॿार कनि था। उन ॾींहुं मां इंस्टाग्राम ते ॾिसां पई, हिकिड़ो नंढड़ो ॿार आहे, उनजी रील्स मुंॾे अचनि पियूं, ऐं उहो जाम शुरू जो एॾी बहितरीनु हुन ॿार जी एक्टिंग हुई, एॾो सुठो हुनजो कॉन्टेंट हुयो। आई थिंक तव्हांजी बि नज़र मां गुज़रियो हूंदो, आई कांट रिमेंबर द नेम। पर असां जेके सिंधी आहिनि, ऐं उहो सुठी ॻाल्हि आहे त सिंधीअ में ई कनि था, ऐं इहो सभ खां वधीक सुठी ॻाल्हि आहे। त पोइ इहो जेको सिंधी कॉन्टेंट क्रिएशन आहे, जेको सिंधीअ में था ॻाल्हाइनि न, इहो मतिलबु हाणे ई कुझु महीना या कुझु अर्सो ई थियो आहे त इहा शइ घणी ट्रेंडिंग में अचे वई आहे। अदरवाइज़ जेके सिंधी हुया बि न, त उहे बि उर्दू में कॉन्टेंट क्रिएशन कंदा हुया, कॾहिं बि ऑन द स्पॉट वेही करे पाण सिंधी में न ॻाल्हाईंदा हुया, प्राउडली ईअं चवंदा कोन हा त मतिलबु असां सिंधी आहियूं। हाणे इहो हींअर ई नैरेटिव चेंज पियो थिए, ऐं छो त हुननि खे ऑडियंस बिल्कुलु उहा मिले थी न, ऐं उनजी ऑडियंस सिर्फ़ु हिते लिमिटेड न आहे, सिंधी जेके सॼी दुनिया में फैलियल आहिनि। छो जो असां ईअं थोरी न सिर्फ़ु हिन ई बॉर्डर ताईं महदूद आहिनि, पूरी दुनिया में आहिनि, ऐं पूरी दुनिया खां इनकरेजमेंट ईंदी आहे, पूरी दुनिया जा माण्हू ॾिसंदा आहिनि, ऐं उन खां बाद में हू जुड़ियल रहनि था। त इहे त मूंखे लॻे थो त हीअ असांजा जेको आहे न, बिल्कुलु हिकिड़ो नयो प्लेटफॉर्म जोड़ींदा अॻियां हली करे। जीअं इहे असां ॾिसूं था न, इहे प्लेटफॉर्म अक्सर इहे फेमस नेम्स आहिनि, असांजी सिंधियुनि जा बि बिल्कुलु अलॻि सां ई प्लेटफॉर्म्स जुड़ंदा, ऐं उहो असांजो यूथ जेको आहे ॾाढो टैलेंटेड आहे, शुरू खां ई रहियो आहे। पर हुननि कॾहिं इनकरेज थी करे या फिर हिम्मत करे अॻियां आया कोन, पर हाणे अचनि था, हिक ॿिए खे सपोर्ट कनि था, ऐं ॿियनि खां बि उन्हनि खे सपोर्ट मिले थी, भले उहे सिंधी हुजनि या न हुजनि। ॿियनि क़ौमुनि खां उन्हनि खे सपोर्ट मिले थी, हू ॿियनि क़ौमुनि खे बि सपोर्ट कनि था। त हीअ ॾाढी हिकिड़ी सुठी रिप्रेज़ेंटेशन आहे पूरी क़ौम जी, ऐं असांजी सकाफ़त जी, असांजी तहज़ीब जी, असांजी ॿोली जी, ऐं रहणी करणी जी, त कीअं रहूं पिया, त ऐं जुड़ियल बि रहूं था। सुठी ॻाल्हि आहे। ऐं सोशल मीडिया ऐं जेको डिजिटल दौरु आहे न, इहो ॾाढी हिकिड़ी अहम कड़ी आहे। इहो हिकिड़ो वॾो असां वटि टूल थी सघे थो, जंहिंजो अञा सही तरीक़े सां इस्तेमालु करणु सिखियो न आहे असांजी क़ौम। अगरि हिनखे वधीक इन ते कमु कजे त न बहितर नमूने कमु करे सघे। ऐं मूंखे लॻे थो त हिनखे बहितर तरीक़े सां इस्तेमालु करे सघूं था। असां ॾिसूं था त पूरी दुनिया में चेंजिंग अचे थी, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सोशल मीडिया खे यूज़ कंदे, त असां बि उनखे करे त बहितर ऐं पॉज़िटिव तरीक़े सां इस्तेमालु करे सघूं था। ऐं अञा बहितर इहो ई थींदो त जॾहिं असांजे कुझु गवर्नमेंट जा इदारा बि सोशल मीडिया खे प्रॉपर तरीक़े सां उते एजुकेशन ऐं क्लासिस ॾियणु स्टार्ट कंदा, उन्हनि ॿारनि लाइ स्कूलनि खे जेके वञी कोन था सघनि, छो त हाणे बि असांजा काफ़ी ॿार आहिनि जेके आउट ऑफ स्कूल आहिनि, फ्लड में जेके आहिनि, उहे जेके ॿार जेके असां वटि ॿोॾियूं थियूं, उहे स्कूल तबाह थी विया, ऐं वापसि अञा ताईं उहे ॿार वञी न सघिया आहिनि, त उते उन्हनि लाइ मोबाइल मूंखे लॻे थो हाणे एक्सेस हर कंहिं वटि आहे, त उन्हनि लाइ ऑनलाइन क्लासिस हुजणु खपनि, उन्हनि लाइ ट्यूटर्स हुजणु खपनि। ऐं घणा माण्हू आहिनि बि सही, विलिंग बि आहिनि, जेके चवनि था त असां ॿारनि खे ॿाहिरि वेही करे बि हिते अची करे उन सां जुड़ी करे असां उन्हनि खे पढ़ाए सघूं था। अच्छा सोरो, तव्हांजी जेके सिबलिंग्स आहिनि उन्हनि मां कंहिंसां घणी ठहंदी आहे? कहिड़ी भेण सां, कंहिंसां? वेवलेंथ सभिनी सां डिफरेंट आहे, सभिनी सां डिफरेंट आहे। छो त ॾिसो, असां 8 भाउ भेण आहियूं, सही आहे, उन में असां 6 भेनरूं आहियूं ऐं 2 भाउर आहियूं, ऐं उन में सभिनी जी नेचर बिल्कुलु डिफरेंट आहे। कंहिंजी बि डिफरेंट, हा ईअं हूंदो न, जॾहिं मुंहिंजो मूड बिल्कुलु डाउन थी वेंदो आहे, ऐं त पोइ मूंखे ख़बर आहे मुंहिंजी कहिड़ी सिबलिंग आहे। जॾहिं बिल्कुलु फन वारो मूड हूंदो आहे, मूंखे ख़बर आहे केॾांहुं वञिणो आहे, ऐं मूंखे आउटिंग वारो मूड आहे त मूंखे ख़बर आहे कंहिंखे चवणो आहे, ऐं मूंखे ख़बर आहे विढ़णो आहे त मूंखे ख़बर आहे कहिड़े हल वञिणो आहे। सो अहिड़े क़िस्म जो यानी कि असांजी वैरायटी आहे, कॉकटेल आहे असांजी सिबलिंग्स जो, ऐं असांजी बॉन्डिंग बि सुठी आहे। सभिनी सिबलिंग्स में असां ॾाढा सुठा दोस्त शुरू खां ई रहिया आहियूं। शुरू खां ई मुंहिंजी मदर असांखे इहो कोन ॿुधायो आहे त भई असां ज़्यादा हूंदो आहे न त हिन सां न ॻाल्हाइणो आहे, हिन सां न ॻाल्हाइणो, शेयरिंग असांजी ॾाढी सुठी रही आहे।
त ॾाढो बहितर तरीक़े सां असांजो जेको आहे न इहो बॉन्डिंग आहे ऐं मां विश कंदमि त हर घर में ईअं हुजे त जीअं बहितर तरीक़े सां तव्हां शेयरिंग करे सघो पर उहो मां घटि ॾिठो आहे माण्हुनि खे असांजे तव्हांजा जेके बि सिबलिंग्स आहिनि जेके तव्हां चओ माशाल्लाह 8 भाउ भेण तव्हां सां गॾु था रहनि हिते ई तव्हां वटि हूंदा आहिनि या मैरिड आहिनि या छा आहे? कुझु मैरिड आहिनि कुझु ॿाहिरि रहनि था हिकिड़ी मुंहिंजी सिस्टर इटली में आहे उहो पंहिंजी मास्टर्स करे पई ॿ मुंहिंजा सिबलिंग्स जेके आहिनि उहो चाइना में हूंदा आहिनि हिकिड़ो AP आहे ॿी मुंहिंजी सिस्टर पाण पोस्ट डॉक आहे ऐं उन खां पोइ मुंहिंजी हिकिड़ी सिस्टर विंगस उहा जर्नलिस्ट आहे सो हर कोई डिफरेंट आहे मुंहिंजो ब्रदर आहे रिमाम उहो आर्टिस्ट आहे ऐं उहो NCA ग्रेजुएट आहे सो सभु अलॻि अलॻि आहिनि डिफरेंट फील्ड्स में आहिनि ज़बरदस्त तव्हांजी हिन फैमिली ऐं ॾाढा इंट्रस्टिंग तव्हांजा जेके भाउ भेण आहिनि हिन ते वधीक ॻाल्हाईंदासीं पर नंढड़ी साई जो टाइम थी वियो आहे साई वठूं था नाज़रीन साई खां पोइ वरी यादि थियो वेलकम बैक नाज़रीन ऑन एयर विद आवाज़ में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार सोरठ सिंधु सां दिलचस्प कचहरी जारी और सारी आहे सोरठ तव्हां शुरूआति में ॿुधायो मुंहिंजो शिकारपुर सां तालुक़ु आहे पोइ शिकारपुर खां वरी हिते कराची अचणु ऐं हैदराबाद वरी पोइ कराची सो इहो कॾहिं थियो कॾहिं तव्हां मूव थियो छो त काफ़ी तव्हांजी एक्टिविटीज़ असां मां ॾिसंदी आहियां मतिलबु काफ़ी अरसो त मां इहो पियो सम्झो त तव्हां हैदराबाद में था रहो वरी तव्हां हिते बि हूंदा आहियो त माण्हू कंफ्यूज़ आहिनि त कराची में रहंदी आहे सोरठ की न हैदराबाद में रहंदी आहे पूरी सिंध मुंहिंजी आहे मां कॾहिं हिते हूंदी आहियां कॾहिं मोरो में कॾहिं किथे जिते बि हूंदो आहे त पूरी हर शहर मां पर हा हिकिड़ी बेसिक त तव्हांजो हूंदो आहे शिकारपुर खां जॾहिं नंढड़ा ई हुआसीं असां एजुकेशन जे करे मूव कया छो त मुंहिंजा सिबलिंग्स जेकी हुआ उन्हनि जूं हायर एजुकेशन स्टार्ट पियूं थियनि ऐं हू कॉलेजिस में वञणु स्टार्ट थिया पोइ यूनिवर्सिटीज़ में त उनजे करे असांखे मूव करिणो पियो कराची ऐं उन खां बाद में पोइ वरी जॾहिं मुंहिंजी MBBS थी त मां जामशोर वियमि त उनजे करे मां पढ़ाई एकेडमिक सिस्टम सिलसिले लाइ मां जामशोर हूंदी हुयमि ऐं उन खां पोइ मुंहिंजी फैमिली हिते ई रहे थी कराची में त ज़्यादातर मां कराची में हूंदी आहियां वीकेंड्स ते या फिर जॾहिं मूं वटि कोई लाइक एक्टिविटी या फिर मूं वटि कोई टास्क न हूंदो आहे या फिर का रिस्पॉन्सिबिलिटी न हूंदी आहे ड्यूटी जी त पोइ मां घर ई हूंदी आहियां न त मूंखे टू बी वेरी ऑनेस्ट जामशोर ॾाढो पसंदि आहे ऐं मूंखे हैदराबाद छाजे लाइ पसंदि आहे जामशोर जी हवाउनि जे लाइ पसंदि आहे कंहिं बि शइ हाणे हवाऊं ॾाढी पॉल्यूटेड थी वियूं आहिनि जामशोर जूं हाणे उते जेके न वण जी ॾाढी कटाई थिए थी पाणी आहे न तो ज़मीन असांजी सुकी थी वई आहे त हाणे वीचारी उहे हवाऊं उहे न रहियूं आहिनि पर पोइ बि उते जामशोर जी ख़ामोशी मूंखे ॾाढी पसंदि आहे हा पॉपुलेशन त उहो वधे थी पर हूअं पोइ बि जॾहिं ॾाढो आहे ऐं मूंखे जेकी स्लो लाइफ ॾाढी पसंदि आहे मूंखे शहरनि वारी ज़िंदगी मूंखे बिल्कुलु पसंदि आहे अगरि मुंहिंजो मौक़ो मिले लाइफ में कॾहिं त मां बिल्कुलु मां त चवंदमि बिल्कुलु ॻोठनि साइड वञी करे हिकिड़ो फार्म हाउस वठी करे सुठी नमूने ऑर्गेनिक लाइफ हुजे शहर खां परे हुजे मूंखे बिल्कुलु बि या भग दौड़ वारी जेका ज़िंदगी हूंदी आहे न उहा मूंखे न मुंहिंजो इहो ई सुवाल हुयो नेक्स्ट मां इहो ई पुछण वारी हुयमि त मी टाइम कीअं स्पेंड कंदा आहियो काफ़ी अहिड़ो टाइम हूंदो आहे जॾहिं कम कारियूं पंहिंजी जाइ ते पर हाणे सोरठ सोचे थी त बसि हाणे मूंखे हीउ सॼो ॾींहुं मतिलबु सिर्फ़ु पंहिंजे लाइ स्पेंड करिणो आहे त उहो कीअं कंदा आहियो ॾिसो मूंखे मां चवंदमि नाइंसाफ़ी हूंदी आहे अगरि मां इहो चवां त भई मां ॾाढी बिज़ी हूंदी आहे हीअ हूंदी आहे ऐं मूंखे छो त मूं वटि मुंहिंजी केरु अचां पई त मूं वटि ॿियूं रिस्पॉन्सिबिलिटीज़ जेकी घर जूं न आहिनि मूंखे सॼियूं एकेडमिक रिस्पॉन्सिबिलिटीज़ ऐं मां घर में या फिर पंहिंजूं अगरि रिस्पॉन्सिबिलिटीज़ बि हूंदियूं न घणो त भई तव्हांखे कॉफ़ी पंहिंजी ठाहिणी आहे या हीअ करिणो आहे हू करिणो आहे इहे बि मुंहिंजे मथां रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि त मूं वटि टाइम ॾाढो हूंदो आहे मूं वटि टाइम आहे पंहिंजे लाइ मूं वटि टाइम आहे पढ़ाई लाइ मूं वटि टाइम आहे ॿियनि शयुनि लाइ यानी की मां पढ़ंदी आहियां ॿियनि माण्हुनि सां मिली सघां थी सोचे सघां थी लिखी सघां थी कंहिं एक्टिविटी में या प्रोटेस्ट में या सिटिन में पार्टिसिपेट करे सघां थी त इहे मूं वटि टाइम आहे किताब पढ़ण जो मूं वटि टाइम हूंदो आहे छो त मां तव्हांखे ॿुधायो त मां टेक चैलेंज पर्सन आहे मोबाइल मां बि ॾाढो घटि इस्तेमालु कंदी आहियां ज़्यादातर बि दोस्त जी शिकायत हूंदी आहे मैसेज जो रिप्लाई न ॾींदा कॾहिं लिखियो आहे पाण लिखियो आहे तव्हां मतिलबु का शाइरी आहे स्क्रिप्ट आहे का कहाणी आहे
बिल्कुलु मां शेरो शायरी में भला दिलचस्पी आहे, पढ़ंदा आहियो शाइरनि खे? पढ़ी वेंदी आहे पढ़ण में ॿुधण में को बि हर्ज न आहे, पर मां ईअं टाइम कढी करे माण्हुनि तव्हां ते कॾहिं शाइरी कई आहे? इहो मां ॾिसंदी आहियां सोशल मीडिया ते इनबॉक्स में ॾाढी ईंदियूं आहिनि, त थैंक यू सो मच। कंहिंजी का पसंदि आई लाइक सम्झो न भले क्या बि हुजे, कहिड़ी बि हुनजी तकलीफ़ आहे, हुन तकलीफ़ जी इज़त आहे, पोइ कहिड़ी बि हुजे, पोइ मूंखे मां पढ़ंदी आहियां। थैंक यू सो मच। अगरि मां तव्हांखे रिप्लाई कोन थी ॾेई सघां इनबॉक्स में, कॾहिं कहिड़े शाइरी कंदड़ कंहिंखे अंडर कंसीडरेशन वरितो आहे तव्हां? अंडर कंसीडरेशन मतलब ये मुंहिंजी ज़िंदगी में इहो चैप्टर आहे इहो छो न आहे? मां नई चैप्टर ते अचां पई त कॾहिं कहिड़ो माण्हू जंहिंसां मिली करे कुझु फील थिए, को मिलियो न आहे कॾहिं, या वरी मिली वियो ऐं तव्हांखे राइट टाइम जो इंतज़ारु था कयो पिया शादी जो, कीअं था सोचो? न अहिड़ो को बि न आहे। यानी की ॾिसो, ज़िंदगी में तव्हांजी चॉइसिस चेंज थींदियूं आहिनि। तव्हां ॿार हूंदा त तव्हां वटि बिल्कुलु डिफरेंट हूंदियूं आहिनि, उन खां पोइ तव्हांजी डिफरेंट हूंदियूं आहिनि। त इहा ॻाल्हि आहे त तव्हांखे किन माण्हुनि लाइ, किन लाइ तव्हांखे ॾाढो इज़त हूंदी आहे, किन लाइ तव्हांखे एहसासु हूंदो आहे, किन लाइ तव्हांखे डिफरेंट हूंदो आहे। न मूंखे नथो लॻे। छो? कोई आहे ई न इहे कीअं हूंदो? कोई हुजे त मां कयां न। बाबा ही सिंधवासी किथे आयो तव्हां? सोरठ थी चए त कोई आहे ई न। सच हूंदा घणा हूंदा, पर मूं वटि ते कोन पहुता। अच्छा, सो छा अहिड़ी का क्वालिटी हुजे, कहिड़े क़िस्म जो भला तव्हां चाहियो था त को हुजे त पोइ तव्हां हुनखे कुझु कंसीडर करे सघो था? त ॾिसो, तव्हां मूंखे ॾाढो शाय था हाणे करे। मां इहो ॿुधाईंदमि त जेके मुंहिंजो जेको प्रेफरेंस जेका रही आहे न, उहा रही आहे त वधि में वधि काइंड एंड जनरस हुजे। उहो माण्हू जेको ॿियनि जी ख़िदमत करे सघे, यानी की उन्हनि जी ख़िदमत करे जेको बैक में उन्हनि लाइ कुझु न करे सघे। त अगरि हिकिड़ो बिना कंहिं लालच जे हिकिड़ो अगरि इमोशनल इंटेलिजेंट माण्हू तव्हां सां हुजे, त बाक़ी ॿियनि शयुनि ते तव्हां कंप्रोमाइज़ करे सघो था, पर इन्हनि शयुनि तव्हां ज़िंदगी तव्हां था गुज़ारे सघो जंहिंखां तव्हां बार बार एहसासनि जे जज़्बनि लाइ तव्हांखे उन्हनि खे सम्झाइणो पए। जेको माण्हू ॿिए जी तकलीफ़ न सम्झी सघे, उहो तव्हांजो प्यारु कीअं थो सम्झी सघे? सो बहितर आहे त उहो माण्हू मां चूज़ कंदमि, या त पोइ उन माण्हू खे मां प्रिफर कंदमि उन सां पंहिंजी पार्टनरशिप, कंपेनियनशिप अॻियां वधाइण लाइ, जंहिंजी दिलि में ॿियनि लाइ तमामु प्यारु हुजे। ऐं हाणे बि घणा माण्हू हूंदा, पर मूंखे लॻे थो मां उन्हनि जे लाइक़ु न आहियां। माय गुडनेस, मतिलबु तव्हांखे कॾहिं भला कंहिंसां सोरठ मोहबत न थी आहे? न, मोहबत लाइ अहिड़ा माण्हू ईंदा आहिनि ज़िंदगीअ में, ज़िंदगी जे कंहिं बि मरहले में, मतिलबु थींदो आहे न कंहिं? न बिल्कुलु। ईअं त मूंखे लॻे थो त यानी की हर मिनट में थी हूंदी। टू बी वेरी ऑनेस्ट, मान में छो जेके माण्हू सुठा लॻंदा आहिनि त तव्हांखे हुन सां प्यारु थी वेंदो आहे, तव्हांखे पंहिंजे दोस्तनि सां प्यारु थींदो आहे, तव्हांखे ॿियनि सां बि। पर हू वारो प्यारु जीअं चवण ते चाहियो, मां हुन ॻाल्हि खे कोन थी मिटायां, पर मूंखे लॻे थो त हा, उहा इज़त जे शक्ल में थी, बिल्कुलु थी आहे। ऐं पर उनजी लिस्ट वॾी आहे, सो प्लीज़ डोंट आस्क नेम। ओके, हा। न, बाक़ी में इहे शयूं आहिनि, ॾाढो ज़ाहिर मैटर कनि थियूं। तव्हां जहिड़ी जेका मां सम्झां ख़ुदि एतमाद औरत जेका एॾी उनजी विजनरी थॉट आहे, त ज़ाहिर आहे काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि। पोइ बि उहे यानी की कोन, मुंहिंजी छा शर्तूं आहिनि? सिर्फ़ु हिकिड़ी त आहे वाक़ई में। हा, पोइ बि ॾिसो, बसि पोइ हाणे कोशिशि कयूं था भला ॿई ॻोल्हियूं था। एॾी चवंदा मुल्क में एॾी पॉपुलेशन वधी वई आहे, पर पोइ बि ॾिसो। पर मूंखे लॻे थो हाणे शायदि हर कंहिंजी क़िस्मत हूंदी आहे, शायदि मुंहिंजी क़िस्मत में न आहे। न, ईअं न आहे, फ़िलहाल न आहे, मतिलबु ज़ाहिर आहे वेरी ऑप्टिमिस्टिक। अच्छा, तव्हांखे छा थो लॻे? न, इहो तव्हांखे छा थो लॻे त हिकु न्याणीअ खे भला शादी कहिड़ी एज में करणु घुरिजे? ॾिसो, एज न आहे तव्हां, पर मां इहो चवंदमि त मिच्योर हुजे, जिते उहो पंहिंजी ज़िंदगी जा फ़ैसिला करे सघे ऐं साम्हूं वारे माण्हू खे सम्झी सघे। छो त ज़िंदगी सिर्फ़ु छोकिरी जी न आहे, छोकिरे जी बि आहे, ऐं ॿिन्ही जी ज़िंदगी इफेक्ट थींदी आहे। ऐं जेकॾहिं तव्हां फ़ैसिला कयो था त तव्हां पंहिंजी ॻाल्हियूं क्लियर रखो हुन माण्हू सां, तव्हां पंहिंजा विज़न क्लियर रखो, पंहिंजा फ्यूचर जा गोल्स हुन सां क्लियर रखो। पेरेंट्स जेके अगरि का औरत चाहे थी त हिन वक़्तु त मुंहिंजे फ़िलहाल ज़हन में केरु कोन्हे, या मुंहिंजी लाइफ में कोई कोन्हे, पर ग्रेजुएशन हुनजी थी वई आहे, या हुनजी हिकिड़ी एज थी वई आहे, हाणे हुनजी अरेंज मैरिज या कोई बि जॾहिं हुनजा पेरेंट्स कराइनि था, त पोइ छा उनखे न कराइणु घुरिजे? उनजो वेट करणु घुरिजे जेसि ताईं हुन छोकिरीअ खे पाण फील थिए या पाण को अहिड़ो माण्हू मिले? हा, ॾिसो, ज़िंदगी गुज़ारणी उन खां बाद में कंहिं कपल खे ई आहे न, त हू जेसि ताईं मेंटली पाण उन शइ लाइ प्रिपेयर न हुजे, ओसि ताईं ज़बरदस्ती न करणु घुरिजे। पर अॼुकल्ह ईअं न आहे त असांजा टीनेज ॿार बि प्रिपेयर्ड आहिनि, उहे बि अची था वञनि त न मूंखे लॻे थो त मूंखे शादी करणु खपे। इहो बि ईअं बि न हुजणु खपे, पर इहा त मेच्योरिटी हुजणु खपे। ज़रूरी आहे
त जेसि ताईं माण्हू मिच्योर हुजे ऐं उनखे लॻे त हाणे मूंखे ज़िंदगी में को साथी खपे, को दोस्त खपे। मां न चवंदमि त को रिवायती हस्बैंड ई हुजे, पर हिकिड़ो सुठो दोस्त हुजे, हिकिड़ो हमसफ़र हुजे जंहिंसां तव्हां पंहिंजी ज़िंदगी जा कुझु मोमेंट्स शेयर करे सघो, ख़ुशियूं ग़म तव्हां शेयर कयो। त उन लाइ तव्हांखे मेंटली हिकिड़ो त मिच्योर हुजणु खपे। ॿी ॻाल्हि त तव्हां जेसि ताईं पाण राज़ी थियो, ऐं जॾहिं न थींदो त पोइ ॾिसूं था त केतिरियूं प्रॉब्लम्स थियनि थियूं। अॼुकल्ह त असां आए ॾींहुं ॾिसूं था, पर सुठी ॻाल्हि आहे त माण्हू हुनखे एड्रेस कनि था। सुठी ॻाल्हि आहे त उन ब्रोकन रिश्तनि खे, टुटल रिश्तनि खे अॻियां वठी हिकु वॾी ऐं वरी तव्हां वरी हिकिड़ा टुटल इंसान ठाहियो, वरी समाज में उहो वधीक नेगेटिविटी ठहे। हिन खां सुठो आहे त अलॻि अलॻि ख़ुशी सां पंहिंजी ज़िंदगी ठाहिण बि वधीक बहितर आहे। पर मां चवंदमि प्रेशर न हुजणु खपे। प्रेशर न हुजणु घुरिजे। प्रेशर में त रिश्ता हली बि न सघंदा आहिनि। अच्छा, तव्हांजो पंहिंजो डिसीजन हुजणु खपे। बिल्कुलु। मूवी ॾिसंदा आहियो? आर यू अ मूवी पर्सन? नॉट रियली, पर हा जॾहिं मूंखे टाइम मिलंदो आहे। पर मां प्रिफर कंदी आहियां त मां पढ़ां, छो जो हर कोई माण्हू को विजुअल हूंदो आहे, कोई माण्हू कीअं ग्राफिक ॾिसणु चाहींदो आहे। मां पढ़णु वधीक पसंदि कंदी आहियां। त अगरि मूंखे ख़बर आहे उहा फिल्म के नॉवल ते ठहियलु आहे त मां कोशिशि कंदी आहियां त उहा नॉवल पढ़ी छॾां। अच्छा, सही, ज़बरदस्त। अच्छा, तव्हां जीअं ज़ाहिरा ॿुधायो पंहिंजी माउ जी, उन्हनि तव्हांखे सिंगल कयो, उन पाण ज़ाहिरा उन्हनि जा फ़ैसिला हुया, एज़ अ सिंगल पेरेंट्स उन्हनि तव्हांखे पालियो, पर तव्हांजी ऑब्ज़र्वेशन में उन्हनि जो सभ खां वॾो चैलेंज छा रहियो? बीइंग अ सिंगल पेरेंट्स, ॿारनि खे पालणु, उन्हनि खे पढ़ाइणु, उन्हनि जूं शादियूं कराइणु, तव्हांखे छा? मूंखे लॻे थो तरबियत सभ खां वधीक रहियो हूंदो, छो जो तव्हां हिकिड़ो पूरो इंसान ठाहियो, समाज जो प्रेशर त आहे न। मतिलबु वरी माण्हू चवंदा आहिनि त का ॻाल्हि न आहे, ॿी शादी करे वठो, त तव्हांजी मदर वरी ॿी शादी बि न कई। मूंखे लॻे थो मुंहिंजी मदर वटि ऑप्शन्स आया हूंदा। मां कॾहिं ओपनली पंहिंजी मदर खां इहो सुवाल कोन कयो आहे ऐं न ई पुछा कयो आहे, ऐं न ई हुननि अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि असांखे ॿुधाई आहे। हा, हिकु ॿ ॿुधाईंदा आहिनि, पर हू बि ॾाढो एतिरे, छो त इहे शयूं इम्पोर्टेंट आहिनि, हुनजे करे उहे इन्हनि शयुनि ते वधीक फोकस ऐं ॻाल्हाइण बहितर कोन सम्झियो। पर मूंखे लॻे थो त मुंहिंजी मदर लाइ सभ खां वधीक चैलेंज आयो हूंदो उहो तरबियत हुई, छो त इहा वॾी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। तव्हां अगरि ॿारु पैदा था कयो त ईअं न आहे त उहो ॿारु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां सां गॾु थो रहे, पूरे समाज सां जुड़ियल रहे थो। सुभाणे जेकॾहिं ॿार खे तव्हां कीअं बि छॾो था त हू स्कूल में ॿियनि ॿारनि सां मिले थो, पोइ यूनिवर्सिटी में जेकॾहिं नया रिश्ता जोड़े थो त ॿियनि माण्हुनि सां जोड़े थो, त तव्हां कहिड़े क़िस्म जो ॿारु समाज में छॾो था, नार्सिस छॾो था, रिस्पॉन्सिबल ॿारु छॾो था, तव्हां हिकिड़ो अहसास वारो ॿारु छॾो था, हिकिड़ो कमज़ोर ज़हन वारो ॿारु छॾो था, तव्हां मज़बूत इरादनि वारो ॿारु छॾो था, त उहो तव्हांजे अॻियां तव्हां वटि सवाल ई अचनि था त तव्हां जेकॾहिं औलाद करणु सिर्फ़ु ज़रूरी न हूंदो आहे, पर उनखे पूरो बहितरु इंसानु ठाहिणु तमामु ज़रूरी हूंदो आहे। ऐं इन ते असांखे वधीक ॻाल्हाइणु खपे। असां अॼुकल्ह ॾिठी आहे त ॾाढी सॉफ्ट पेरेंटिंग थी वई आहे, ऐं उन खां पोइ तव्हां तरबियत सिर्फ़ु तव्हांजी कोन थी रहे, सोशल मीडिया अलॻि तरबियत थी करे। ॿारनि जी यूट्यूब जेके वीडियोज़ आहिनि उहे अलॻि तरबियत कनि थियूं, रील्स अलॻि तरबियत कनि थियूं, पोस्ट पढ़नि था उहे अलॻि आहे, दोस्त अलॻि आहिनि, समाज में उथे वेहे थो उहो अलॻि तरबियत थिए थी। उन ते ॻाल्हाइणु तमामु ज़रूरी आहे। ऐं तव्हां इहो ॾिसो त तव्हांखे ॿार जे अंडर केतिरी सर्विलियंस रखणी आहे, उनखे सोचण जी सघ, फ़ैसिले करण जी सघ, सम्झण जी सघ ऐं मज़बूत इरादे वारो इंसानु तव्हां कयो था। त मूंखे लॻे थो त मुंहिंजी मदर जो वॾो में वॾो चैलेंज इहो हूंदो, छो त ॿियनि जा सोल्यूशन निकिरे थी सघनि था, इकोनॉमिकली तव्हांजो सोल्यूशन हूंदो बिल्कुलु, ऐं उनजो सोल्यूशन निकिरी सघे थो, ॿियनि शयुनि जा सोल्यूशन निकिरी सघनि था, जेको पर हिकिड़ी औलाद जी तरबियत सोच हिकिड़ो थी वई, स्कूल ऑफ थॉट क्रिएट थी वियो त पोइ उनजो कोई सोल्यूशन न आहे। पोइ तव्हां उनखे चेंज बि नथा करे सघो, पोइ चेंज बि नथा करे सघो, पोइ त तव्हांखे उनजा कॉन्सिक्वेंसिस फेस करणा पवंदा। उनजे करे असां समाज में ॾिसंदा आहियूं, पर इहे माण्हू जो इहे जेके आहिनि इहे तव्हां समाज में छॾो था, उन जी रिस्पॉन्सिबिलिटी पेरेंट जी पहिरीं अचे थी, पोइ समाज जी अचे थी। बिल्कुलु बिल्कुलु सही, वॾी ज़िमेदारी आहे। मुंहिंजी मदर खे वॾे में वधीक जेका महिनत करणी पई हूंदी न उहा तरबियत ते करणी पई हूंदी। सही। अच्छा, जॾहिं ज़ाहिरा हिकिड़ो इंसानु ॾिसो था न, ज़िंदगीअ में असां वटि सोसाइटीअ में सोशली केतिरा वॾा चैलेंजिस आहिनि, त बीइंग अ नेशन जॾहिं असां डेवलपमेंट जी ॻाल्हि कयूं था, ग्रोथ जी ॻाल्हि कयूं था, तव्हांखे जेको आहे सो जीअं तव्हां चओ त तव्हां स्कॉलरशिप जे लाइ ॿाहिरि वियो, काफ़ी अहिड़ियूं नियाणियूं आहिनि उन्हनि खे ख़बर ई न आहे कीअं स्कॉलरशिप थींदी, उन कीअं पंहिंजे पाण खे ग्रो करे सघनि। उन्हनि वटि ख़्वाब त आहिनि, पर उन्हनि ख़्वाबनि खे साबिया करण जा दग उन्हनि खे कोन मिलंदा आहिनि। मां इहो चवंदमि त ॾिसो, असां मां वधि में वधि माण्हू उनजे करे न उन जॻह ते पुॼी सघंदा आहिनि, छो त अप्लाई न कंदा आहिनि। उहो इहो सोचंदा आहिनि त मां त हिन जे लाइक़ु आहियां ई न, को ख़ासि पोर्टल आहे, बहितर माण्हू हूंदा उहे अप्लाई कंदा, उनजे करे मुंहिंजा त चांस ई घटि आहिनि, मां तॾहिं अप्लाई कोन कंदमि। सभ खां वधीक औरत जो ज़्यादातर अगरि मां फीमेल में कंदमि त उहे चवंदियूं आहिनि मूंखां वधीक बहितर कैंडिडेट अची वेंदा। हू पाण खे हमेशह इहो चवंदियूं आहिनि त मां शायदि एतिरी बहितर न आहियां,
ॿिया अची वञो उनजे करे मां अप्लाई न कयो, अप्लाई कयो, इहो तव्हांजो पहिरियों में पहिरियों तव्हांजो या राइट आहे तव्हांजो, भले तव्हां सिलेक्ट थियो या न थियो। ईअं अगरि सोचे करे मां अप्लाई न कयां हा त मूंखे मूंसां गॾु अलाए केतिरनि पूरी दुनिया में माण्हुनि अप्लाई कयो, ज़रूरी न आहे त मां क़ाबिल हुयमि, उहे क़ाबिल न हुया, उहे मूंखां वधीक क़ाबिल हूंदा। पर ॻाल्हि इहा आहे त तव्हां का बि अपॉर्चुनिटी अचे उनखे न छॾियो। ऐं ॿी ॻाल्हि आहे त कोशिशि करण में को बि हर्ज न आहे, ट्राई कयो, कोशिशि कंदा रहो, बहितर खां बहितर हो। ऐं पंहिंजे इरादा तव्हां जेतिरा तव्हां पॉज़िटिव रखंदो, सेल्फ सेंटर्ड न हुजनि त मूंखे खपे थो उनजे करे, छो जो मां बहितर थियां, न ईअं कयो त मां बहितर थी करे समाज लाइ बहितर थी सघां, ॿियनि लाइ रस्तो हमवार कयां, उहो तमामु ज़रूरी आहे। असां हमेशह पंहिंजी ॾिसंदा आहियूं, हमेशह पंहिंजी लाइफ जा डिसीजन कंदा आहियूं, पर मूंखे लॻे थो त असां जॾहिं पाण खे उहो रिस्पॉन्सिबल सम्झी करे, त मुंहिंजे लाइ शयूं आसान हुयूं पर ॿियनि लाइ शयूं आसान न आहिनि, त उनजे करे मां कोशिशि कयां त ॿियनि लाइ उहे शयूं आसान कयां, छो जो मूंखे उहे शयूं मिली हुयूं, मूंखे प्रिविलेज मिलियो, मूंखे एजुकेशन मिली। कॾहिं अगरि मौक़ो मिले सोरठ को छा करणु चाहींदव, कॾहिं कहिड़ी पोज़ीशन ते अची वञो ऐं तव्हां को फ़ैसिलो करे सघो पंहिंजी स्टेट जे लाइ, पंहिंजे सिंध जे लाइ, पंहिंजे इंफ्रास्ट्रक्चर जे लाइ, या पंहिंजी सोसाइटी जे लाइ, छा था चाहियो? तव्हांजो हर ॾींहुं हिकिड़ो फ़ैसिले जो ॾींहुं आहे। तव्हां जेकॾहिं हथ में मोबाइल खणो था त तव्हांजे हथ में फ़ैसिलो आहे, तव्हां हाणे तव्हां सोशल मीडिया जे थ्रू तव्हां पूरी आवाम सां कनेक्टेड आहियो, तव्हां पंहिंजा थॉट्स, तव्हां पंहिंजी शयूं, पर प्रैक्टिकली शयूं सोशल मीडिया ते क्लेम करण ऐं ॻाल्हाइण सां बहस करण सां चेंज न थींदी, उनजे लाइ हिकिड़ी अहिड़ी अथॉरिटी पोजीशन खपे। उहो हिकिड़ो स्टेप आहे न, उहो स्टेप आहे जेसिताईं जेतिरो असांखे जेतिरी शयूं मौजूदु हुजे। हा, मूं वटि अञा उहा पोज़ीशन न आई आहे, पर जेका मूं वटि पोज़ीशन आहे, छा उनखे मां बहितर तरीक़े सां इस्तेमालु कयां थी, या त पोइ इंतज़ारु कयां जॾहिं मूं वटि सुठी पोज़ीशन हुजी वञे। त मां चवंदी आहियां त मां जेतिरो मूं वटि थी सघे मां बहितर खां बहितर माण्हुनि लाइ उहे शयूं करे सघां जेको मां कयां पई। ऐं अॻियां अगरि फ्यूचर में मूंखे उमेदु आहे त मां पंहिंजी ज़िंदगी खे ईअं ज़ाया कोन कंदमि, मां पंहिंजी तरबियत खे ईअं ज़ाया कोन कंदमि, पंहिंजे जेको मूंखे फ्रीडम मिलियल आहे, जेको मूंखे जेका मूंखे एजुकेशन आहे, मां उनखे ज़ाया न कयां, बहितर खां बहितर उन लाइ इस्तेमालु कयां। त मां इहो ई चवंदमि त मां जेके ख़ासि करे कैंसर पेशेंट्स आहिनि, मां इन्हनि लाइ को न को बहितर खां बहितर इदारो जोड़ियां जिते अची करे उन्हनि जो इलाजु थिए, स्पेशली ब्रेस्ट कैंसर लाइ। ॿी वरी इहा ॻाल्हि त अगरि पॉलिटिकली ॾिनो वञे त मां इहा ई कोशिशि कंदमि त मां समाज में उन लेवल ऐं उन पोज़ीशन ताईं अचां जिते मां रिफॉर्मिस्ट थियां, जिते मां पुराणियूं वारियूं प्रैक्टिसिस जेके बोगस थी चुकियूं आहिनि, जेके इंसानियत जे ख़िलाफ़ु आहिनि ऐं असांखे अॻियां वधण खां रोकनि थियूं, उन्हनि खे चेंज करे बहितर खां बहितर हिकिड़ो समाज जोड़ण जी कोशिशि कयां, जिते इंसान आज़ादी सां साह खणी सघे ऐं उहो अॻियां पंहिंजो जेको आहे न आईंदा हिकिड़ो ख़ुशहाल ॾिसे, जेको आईंदा जेको ॾिसे त उहो ॾाढो ख़ुशहालीअ वारो ॾिसे, उहो स्ट्रेस वारो न हुजे। ईअं न हुजे त भई मूंखे हाणे हितां ॿाहिरि निकिरणो आहे, ज़िंदा बची करे ॿाहिरि निकिरणो आहे, सो हू पंहिंजो फ्यूचर हिते बि ॾिसी सघे थो, अहिड़ो माहौल हुजे। सही, बहितरीनु। अच्छा, इहो ॿुधायो त तव्हां पाण हाउस कोर्स में तव्हां चओ तव्हां ते का ज़िमेदारी कोन्हे, त छा तव्हांखे वाक़ई में को कमु ईंदो आहे या ज़िमेदारी कोन्हे इन करे न कंदा? कुकिंग वुकिंग ईंदी आहे? सोरठ छा कंदी आहे घर में, कहिड़ो कमु कंदी आहे, कहिड़ो खाधो सुठो पचाईंदी आहे? मूंखे का बि ज़िमेदारी कोन्हे। ज़िमेदारी त कोन्हे पर पचाइण त ईंदो हूंदो न? हा, मूंखे ॾिसो कुकिंग हिकिड़ो सर्वाइवल आहे। मूंखे जेको आहे न ईअं आहे त मां त चवंदी आहियां त मूंखे ईंदो आहे, पर मुंहिंजा दोस्त कोन था मञनि, मुंहिंजा घर वारा कोन था मञनि, उहा अलॻि ॻाल्हि आहे। कहिड़ी शइ पचाइण पर मूंखे लॻंदो मूंखे ईंदो आहे, छो त ॾिसो मां थ्योरी मुंहिंजी आहे सुठी आहे। छा पचायो अथव हिन वक़्तु ताईं? कहिड़ी शइ तव्हांखे लॻे थो तव्हां सुठी कुक कई आहे? खाधे में मूंखे लॻे थो त मां नूडल्स सुठी कुक करे वेंदी आहियां, रामेन सुठो ठाहे वेंदी आहियां। ओके, हा, उहो सुठो ठाहे वेंदी आहियां। ॿियो अञा कुझु ठाहे हूंदो आहे? बसि रामेन ते माण्हू गुज़ारो करे वेंदो का? न गुज़ारियल जी ॻाल्हि अचे त पोइ त ॾिसो हर कोई माण्हू कुकिंग बि घणो सर्वाइवल बिरयानी ॾिसो मां जॾहिं बि पुछां कंदी आहियां बसरी बिरयानी कोरमो अञा ट्राई न कयो आहे, पर मां ट्राई कंदमि त मूंखे लॻे थो मां ठाहे वेंदमि, छो त मूंखे थ्योरी ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे त कीअं ठाहिबो आहे। बस सही आहे, मूंखे पूरी ख़बर आहे, प्रैक्टिकल कोन कयो। हिकु दफ़ो ग़लती थींदी, असां सोरठ जे घर था वञूं, सोरठ पचाए असांखे खाराईंदी। ॾिसो हिकु दफ़ो ग़लती थींदी, पर ॿियो दफ़ो त मां ग़लती मां सिखी सही करे छॾंदमि न, भला सही थी वेंदो। हा, पर मूंखे पसंदि आहे। ॿियनि खे तव्हां जॾहिं खारायो त ग़लतीअ वारा खाराए, मूंखे जॾहिं तव्हां एक्सपर्ट थींदो त पोइ पंहिंजे ईअं कंदो त पहिरियों ठाहे करे पाण ग़लती वारा खाई ॾिसंदमि, पोइ वरी सेकेंड टाइम बहितर आहे। पर मूंखे इहो मौक़ो घटि मिलियो आहे। इवन मां जॾहिं US पे बि हुयमि, मूंखे लॻे थो जेको
जंहिंजी ॻोल्हा आहे न जंहिं माण्हूअ जी, त जेको हम्बल हुजे, जेको माण्हुनि जो दर्द पंहिंजे सीने में रखे, उनखे हिकिड़ो सुठो कुक हुजण बि लाज़मी आहे मुंहिंजे ख्याल में। ॿई पोइ cooking अञा करे मज़ो वठंदासीं। ईंदो था। हा न, ॿई करे ॾिसो अहिड़ी वठंदासीं। हिकिड़ी अञा प्लस पॉइंट अची वञे, सो जेके बि सुठा कुक आहिनि, जेके बि माण्हू हम्बल आहिनि, सो राब्तो तव्हां करे सघो था। Yes. लेट्स होप फॉर द बेस्ट। उम्मीद Yes, उम्मीद ते त बिल्कुलु। दुनिया क़ाइमु हा आहे। बिल्कुलु, मां उन्हनि मां सिखंदमि, हू मां सिखंदा। हा। अच्छा, तव्हांजे जेके फ्रेंड्स आहिनि उन्हनि सां जॾहिं गैदरिंग थींदी आहे, तव्हां आउट काफ़ी अब्रॉड वञी घुमिया फिरिया बि आहियो, कहिड़ो हंधु आहे जिते वञी तव्हांखे मज़ो आयो आहे? कहिड़ी जाइ ते घुमणु मज़ो, मतिलबु इंजॉय कयो ऐं छो इंजॉय? ऐं मूंखे नेचुरल हंधि वधीक पसंदि आहिनि, आर्टिफिशियल घटि आहिनि। जेके माण्हू हूंदा आहिनि आर्टिफिशियल जॻह ते वेंदा आहिनि, फैंसी लाइट्स हुजनि, इहे हुजनि, इहे मूंखे बिल्कुलु बि न पसंदि आहिनि। मूंखे नेचुरल पसंदि हूंदियूं आहिनि, जेके कुदरत सां ॾाढी जुड़ियल हुजनि, भले बीच हुजे, तव्हांजो मैदान हुजनि, या हा बिल्कुलु बिल्कुलु। किथे विया आहियो? मूंखे हाणे जॾहिं मां रिसेंट वियमि, पहिरीं मां वई हुयमि, मूंखे बाली ॾाढो पसंदि आयो हुयो। बाली, तमामु मूंखे लॻे थो उते लाइक ह्यूमन नेचर सां डिफरेंट आहिनि, उते तव्हां ॿई शयूं आहिनि। त तव्हां उते तव्हां वटि नाइट लाइफ बि आहे जेको इंजॉय करणु चाहे, ऐं स्पिरिचुअलिटी लिहाज़ खां बि ॾाढो सुठो आहे, ख़ूबसूरत आहे। ऐं हाणे मां श्रीलंका वियमि, श्रीलंका बि मूंखे ॾाढो ख़ूबसूरत लॻो। मां ईस्ट कोस्ट में वई हुयमि, ईस्ट कोस्ट में बि असां घणाई सिटीज़ घुमिया, पर उहो बि मूंखे ॾाढो सुठो लॻो। ऐं मूंखे हैरत बि थिए थी, यार ही श्रीलंका वारनि माण्हुनि रेवोल्यूशन छो आणियो? मां उन्हनि खां पुछा बि कया, मतिलबु कहिड़ी ज़रूरत हुई तव्हांखे रेवोल्यूशन जी? तव्हां वटि रोड आहिनि, तव्हां वटि एजुकेशन आहे, तव्हां वटि बिजली जो कॉन्सेप्ट वञण जो आहे ई न, उन्हनि वटि पाणी आहे। असां यानी मथे पहाड़नि जे इलाइक़े में वियासीं, पोइ बि असांजो लोड शेडिंग त न थींदी, असां मोबाइल हिते चार्ज करे छॾूं, हू खिलनि पिया, चवनि पिया न। ऐं हिकिड़े हू पुराणे टेम्पल ॾे मूंखे वठी वञनि पिया, ऐं चवनि पिया हिते ज़्यादातर माण्हू न वेंदा आहिनि, छो? चई त रोड ख़राबु आहे। ऐं लिटरली उहो रोड अहिड़ो जीअं असांजी कराची यूनिवर्सिटी वारो रोड आहे। मां चयो हिनखे तव्हां चओ था रोड आहे, हिते असांजी रोज़ ट्रैफिक थींदी आहे, रोज़ असां कंदा आहियूं। इन रोड ते हलण लाइ स्पेशल ड्राइविंग लाइसेंस खपे। मां मूंखे ॾे, मां रोज़ हलाईंदी आहियां हिन ते, मुंहिंजी एॾी डिमांड आहे, मां पार्ट टाइम जॉब करे पई सघां हुते। मतिलबु कराची जो जेको ड्राइवर आहे न, उहो किथे बि वञी रोड ते हलाए सघे, हली थो सघे। बिल्कुलु, उहो एॾो ज़बरदस्त देखियो, स्पेशल ड्राइवर आहे। ऐं हुननि असांखे वेट करायो त उहो ड्राइवर अचे, हुन रोड ते हलाए। पई यार ही त रोज़ जो कमु आहे असांजो, मूंखे ॾे मां थी हलायां। त हुननि जा रोड एॾा बहितर ठहियल हुया, पर पोइ बि हुननि रेवोल्यूशन जे कारण छो त हुननि जी जेका गवर्नमेंट उन्हनि जे मुताबिक़ जेका ॾाढी करप्ट हुई। सो ॾिसो एतिरनि ते बि उहा क़ौम जेका ॾाढी पीसफुल आहे, छो त हुते बुद्धिस्ट रिलीजन ॾाढो आहे, ऐं बुद्धिस्ट पाण बि ॾाढा पीसफुल रहिया आहिनि। त पोइ बि हू उथिया, पंहिंजे सिस्टम जेको हुननि जो आहे, त करप्ट सिस्टम त थी वियो आहे, त हू जेको आहे न कोलैप्स सिस्टम लाइ हू उथिया। ऐं हुननि बेसिक सहूलियतूं त हुननि वटि आहिनि, पर पोइ बि त उहा क़ौम शौर वारी आहे, ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी इहो ॿुधी करे ऐं एक्सपीरियंस करे। अच्छा, काफ़ी माण्हू तव्हांखे ज़ाहिर जीअं तव्हां चओ तव्हांजा इनबॉक्सिस भरिया पिया हूंदा आहिनि, हुते घणो कुझु माण्हू तव्हां खां घणो कुझु पुछंदा आहिनि। कॾहिं को अहिड़ो अजीब सवाल, का अहिड़ी शइ जेका तव्हांखे यादि हुजे, अहिड़ो को DM कॾहिं रिसीव थियो आहे? हा, इहो छो त मूंखां इहो सुवाल कुझु टाइम पहिरीं थियो, त हुनजे करे मूंखे यादि आहे त हिकिड़ो DM थियो, त बार बार हुनजा मैसेजिस डन अचनि पिया, मां इग्नोर कयो। पोइ चयो त अच्छा मूंखे लॻे थो तव्हां ते मूंखे केस करिणो पवंदो, त शायदि मां इन केस जे बहाने कोर्ट में तव्हां सां मिली सघां, ईअं त तव्हां सां मिलां कोन थो। सो माण्हू अहिड़े क़िस्म जो, बाबा ॾिसो सोरठ ते केस कोन कजो, त अची तव्हां सां मिलजे कीअं मिलजे, अची भला तव्हां ते केस कयूं जे बहाने तव्हां कोर्ट ते मिलूं। सो इहो मूंखे थोरो फनी लॻो, ऐं हिकिड़ो मेंटल सोच बि रिफ्लेक्ट थी हुन माण्हू जी, पर मूंखे ख़बर आहे त हुनजो फनी अंदाज़ सही न ज़ाहिर आहे। इंसान जॾहिं ज़ाहिर आहे ॿियो कमु करे थो त अलॻि क़िस्म जा माण्हू आहिनि, हर कंहिं माण्हूअ सां इंसान मिले थो ऐं सोच करे थी। नंढड़ी साई जो टाइम थी वियो आहे, साई वठूं था नाज़रीन, साई खां पोइ वरी यादि थियो। तव्हांखे यादि आहे कॾहिं तव्हांखे ज़िंदगीअ में, ज़ाहिर आहे हाणे तव्हां कॉन्फिडेंट आहियो, हिन वक़्तु जेका सोरठ आहे उहा मतिलबु शी कैन डू एनीथिंग, कंहिंखां न हुनखे डपु आहे, न उहा जेको आहे सो कंहिं शइ में हेज़िटेट करे थी। पर अॼु खां 10 साल 15 साल 20 साल अॻु में वारी सोरठ, उनखे का एडवाइस ॾियणु चाहियो त उहा कहिड़ी हूंदी? मां हुनखे बसि इहो चवंदमि त पाण ते यकीन कर, ऐं जे रस्ते ते उन ई रस्ते ते हल। अच्छा, हा, त 20 साल अॻु में पाण ते एतिरो यकीन न हुयो? न ॾिसो, उन वक़्तु मूं वटि यकीन हुयो, पर मूंखे लॻे थो त घणनि
शयुनि में मां कंफ्यूज़ड हुयमि ईअं त फ़ैसिला तव्हां वटि उन वटि सघ न हुई एतिरी सोच न हुई, एतिरो एक्सपीरियंस न हुयो, पर पोइ बि मुंहिंजी मदर जी तमामु सपोर्ट रही आहे। सो मां इहो ई चवंदमि त पाण ते यकीन करे अॻियां हले, छो जे नंढड़ा हूंदा तव्हां एक्सपीरियंस घटि हूंदा आहिनि त तव्हां घणा फ़ैसिला करण खां कीॿाईंदा आहियो, त मां इहो चवंदमि त उन दौर में को बि फ़ैसिलो न करे, अच्छा, जॾहिं समझदार थिए त पोइ ई फ़ैसिलो करे। हा। सही सही, ज़बरदस्त। अच्छा, वाक़ई में इहा जेका मेच्योरिटी आहे न, हिन मेच्योरिटीअ जो उमिरि सां या एज सां को तालुक़ु न हूंदो आहे। काफ़ी माण्हू 50-50, 60-60 सालनि जा बि असां सां मिलंदा आहिनि, उन्हनि जी सोच तमामु इमेच्योर हूंदी आहे, मतिलबु उन्हनि जी सोच या उन्हनि जा जेके ख़्यालात हूंदा आहिनि ॾाढा इन क़िस्म जा हूंदा आहिनि। त तव्हांखे छा थो लॻे त हिकिड़ी सोसाइटीअ में या हिकिड़े समाज में जॾहिं का बि औरत, ख़ासि तौर ते औरत पढ़े थी, ऐं हिन सोसाइटी में असांजे समाज में उनखे सभ खां वॾो चैलेंज छा आहे? पंहिंजे पाण जी जेका ॻोल्हा आहे औरत जे लाइ केॾी ॾुखी आहे? उनखे पाण ते कॉन्फिडेंस मूंखे लॻे थो डिग्री वठी करे बि घटि हूंदो आहे, पंहिंजी सोच ते। हा, सुलझियल लाइ, हा बिल्कुलु। जॾहिं सुलझियल समाज जी ॻाल्हि था कयूं, उन में भले तव्हां डिग्री हुजे या न हुजे, पर तव्हां वटि कॉन्सेप्ट क्लियर हुजनि, तव्हां वटि विजन क्लियर हुजे, त तव्हांखे ज़रूरत न पवंदी आहे। पर उन औरत लाइ जेकॾहिं ॻाल्हि कयूं असां, त उन औरत लाइ मां इहो ई चवंदमि त तव्हां को बि फ़ैसिलो वठो था, पाण खे त रखो ई रखो, पर पंहिंजे फ़ैसिले सां जुड़ियल उहे ईंदड़ औरतूं आहिनि पुठियां, उन्हनि लाइ बि सोचो त उन्हनि लाइ छा बहितर थींदो या न थींदो। जेकॾहिं अॼु तव्हां कंप्रोमाइज़ कयो था त तव्हांखे लॻे थो त उन्हनि लाइ रस्तो आसान थींदो, त चलो हिकिड़ी जी कुर्बानी थी वई, पर ॿियनि खे कुर्बानी न ॾियणी पवंदी। पर जेकॾहिं तव्हांखे कुर्बानी ॾियणी पई, त छा उहो कुर्बानी जो सिलसिलो ख़तमु थींदो या न थींदो? पर कुर्बानी ईअं न आहे, कुर्बानी खे सुठियूं बि हूंदियूं आहिनि, हा बहितर बि हूंदो आहे, पर इहे हूंदियूं आहिनि त के ग़लति शइ खे वधीक अॻियां करण लाइ, त उहो मां चवंदो उहो साइकिल टुटणु खपे, उहो ट्रॉमा जो साइकिल टुटणु खपे, उहो मजबूरी जो साइकिल टुटणु खपे, उहो नफ़रत जो साइकिल टुटणु खपे, उहो ख़ौफ़ जो साइकिल टुटणु खपे। हिकिड़ो इंसान थी करे हू सोचनि ऐं अॻियां अचनि, ऐं ॿियनि खे हर कंहिंखे चॉइस हुजे, त हू पंहिंजी ज़िंदगी में आर्टिस्ट थी सघे थो, हू तव्हां वांगुरु थी सघे थो, हू मल्टी टैलेंटेड को बि सिंगर थी सघे थो, कॉन्टेंट क्रिएटर थी सघे थो, सोशल एक्टिविस्ट थी सघे थो, वकील थी सघे थो, डॉक्टर थी सघे थो। उन वटि इहा आज़ादी हुजणु खपे। ईअं न आहे त उन वटि ऑप्शन्स ॾाढा लिमिटेड हुजनि। असांजी सोसाइटी अञा बि चवंदी आहे त छोकिरी या त डॉक्टर थिए या त पोइ इंजीनियर, अञा बि छोकिरी खे डॉक्टर ज़्यादा कयो वेंदो आहे। असां ॾिसंदो त कीअं उनजे करे एम कैट में जेको हाणे टेस्ट बि थियणियूं आयूं आहिनि ॿारनि जूं, न न उहो मुंहिंजो पर्सनल चॉइस हुई, छो जो मुंहिंजो एक्सीडेंट थियो हुयो, मां नंढड़ी हुयसि, ऐं उन खां पहिरीं मां एस्ट्रोनॉट थियणु चाहींदी हुयमि, ऐं तॾहिं बि मुंहिंजी मदर कॾहिं बि मूंखे डिस्करेज न कयो, जॾहिं त उन टाइम असां वटि एतिरो ख़बर बि न हुई त एस्ट्रोनॉट कीअं थींदो, इदारो हूंदो या न हूंदो। ज़्यादातर माण्हू मैथ्स में या फिज़िक्स में वेंदा हुआ, उनखां पोइ अॻियां कंटिन्यू कंदा हुआ, त हाणे आया आहिनि। त पोइ बि मुंहिंजी मदर कॾहिं बि मूंखे डिस्करेज न कयो, इहो मुंहिंजो पंहिंजो पर्सनल डिसीजन हुयो। उनखां पोइ मां पंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस ॾिठो, ऐं मां इहो सोचियो त घणा माण्हू सफ़र था कनि हिन में, उहो बहितर आहे त अगरि मां बि इन फील्ड में वियमि त जेके मुंहिंजी पोजीशन ते वेठा हुया, त मां उनजी तकलीफ़ घटाए सघंदसि। सिस्टम त ॾिसो हाणे बि कोलैप्स्ड आहे, ऐं हाणे मां उन सिस्टम खे पूरो चेंज नथी करे सघां, पर मूंखे इहो लॻो त इहा फील्ड बहितर आहे त तव्हां कंहिंजी तकलीफ़ इंस्टेंटली घटि करे सघो था। अगरि न आहियो त तव्हां उन कोशिशि करे सघो था उनजी फिज़िकल तकलीफ़ घटि करण में। सो उनजे करे मूंखे इहा फील्ड वधीक बहितर लॻी तॾहिं। ठीकु आहे। अच्छा, जॾहिं ज़ाहिरा इंसान काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि, कावड़ अची वेंदी आहे, अहिड़ी कहिड़ी शइ आहे जंहिं ते मतिलबु बिल्कुलु बि तव्हांजो कॉम्प्रोमाइज़ न हूंदो आहे, ऐं सोरठ ॿियनि शयुनि मां सभिनी मामलनि खे हैंडल करे वेंदी आहे, पर जॾहिं अहिड़ा टॉपिक्स ईंदा आहिनि हिननि ते, अहिड़ी कावड़ ईंदी आहे, त मतिलबु उहे कहिड़ा टॉपिक्स आहिनि, उहे कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जिन ते बिल्कुलु नो कॉम्प्रोमाइज़ हूंदो आहे? सिंध नो कॉम्प्रोमाइज़ मुंहिंजी रेड लाइन आहे। उन में मुंहिंजो कल्चर अची वञे, मुंहिंजो माण्हू अची वञनि, उनजी रिस्पेक्ट अची वञे, इज़त अची वञे, उनजी इंटीग्रिटी ते नालो अची वञे, उन ते मां कॉम्प्रोमाइज़, ऐं जज़्बाती बि ॾाढी थी वेंदी आहे। इवन मुंहिंजा दोस्त बि ॾाढो चवंदा आहिनि त तूं हर शइ में चिल हूंदी आहे, ॻाल्हाईंदी आहे सुठे नमूने, पर जॾहिं बि इहा ॻाल्हि हूंदी आहे त उन ते ॾाढो जज़्बाती थी वेंदी आहे। त मां चयो तव्हां उन इमोशन्स खे जज़्बाती छो था चओ, जॾहिं असांखे ख़बर आहे त असां उन्हनि खे इग्नोर करे करे हिन लेवल ताईं पहुचायो आहे, त असांखे हाणे ईअं लॻे थो त जेकॾहिं तव्हां पंहिंजी सिंध जे बारे में ॻाल्हायो था, पंहिंजी क़ौमियत जे बारे में ॻाल्हायो था, सिंधीअ जे बारे में ॻाल्हायो था, ऐं उनजी तारीख़ जे बारे में ॻाल्हायो था, त बाबा तव्हां जज़्बाती थियो था। इन न जज़्बाती न आहे, उहो त तव्हांजो उन सां अहसास जुड़ियल आहिनि। तव्हां भला की माउ खां पुछा कंदो यार औलाद लाइ एॾी जज़्बाती छो थी चइजो, त नेचुरल आहे, ईअं ई मूंखे लॻे थो त मूंखे पंहिंजी
धरती जेका मुंहिंजी माउ आहे हाँ ऐं मुंहिंजी माउ लाइ केर बि कुझु बि ॻाल्हाईंदो उन ते कंप्रोमाइज़ न आहे जीअं मां पंहिंजी माउ सां प्यारु कयां थी उहा इंसान जी शक्ल में आहे ऐं धरती जेका मुंहिंजी माउ आहे उहा असांजी कुदरत जी शक्ल में आहे उन ते मां कंप्रोमाइज़ न कंदी आहियां इहे मुंहिंजियूं रेड लाइन आहे इन्हनि ते ईअं न आहे त सिर्फ़ु सिंध पर मां कोशिशि कंदी आहियां का बि धरती कंहिं बि क़ौम जी हुजे उनजी इंसल्ट बर्दाश्त न थिए सो मां सभिनी उनजी इज़त कंदी आहियां पर घर खां शुरूआत थींदी हाँ, आहे obviously. जिते रहां थी उहा मुंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ऐं मूंखे लॻंदो आहे त इहो मुंहिंजो फ़र्ज़ु आहे ऐं मुंहिंजी धरती लाइ मुंहिंजो कर्ज़ु आहे त मां उनखे बर्दाश्त न कंदी आहियां सही ज़बरदस्त अच्छा सोरठ असां वटि हिन प्रोग्राम में हिकिड़ो रैपिड फायर राउंड बि थींदो आहे हाणे वेंदे वेंदे थोरा एतिरा इम्तिहान तव्हां ॾिना आहिनि स्कॉलरशिप भला ॿाहिरां पढ़ी आई आहियां डॉक्टर थी वई आहीं नंढिड़ो हिकिड़ो इम्तिहान असांजो बि जेको आहे सो पास तव्हां करे वेंदो आई होप सो रैपिड फायर राउंड आहे ज़ाहिरा हिन में तव्हांखे ख़बर आहे हिकु लफ़्ज़ में जवाबु ॾियणो हूंदो आहे अगरि मगर मतिलबु कुझु न जस्ट वन वर्ड ओके सो मां उहा खां सवालु कंदसि त चांहि और कॉफ़ी कॉफ़ी स्पाइस और स्वीट्स स्पाइस ट्रैवलिंग और रीडिंग रीडिंग वो रियली ट्रैवलिंग न हालांकि अक्सर चवंदा हाँ पर सुस्त इंसान सुस्त आहियो इन करे ओके ओके नाइट स्टे विद फ्रेंड्स या वरी किथे अर्ली मॉर्निंग कंहिं सां वञी नाश्तो करणु नाइट स्टे और रियली सही देसी खाधो या वरी कॉन्टिनेंटल सिंधी खाधो देसी सिंधी देसी खाधो सिंधी मां बि बिल्कुलु सिंधी निज बिरयानी या मच्छी मच्छी रियली यू आर अ फिश पर्सन सिंधी आहे न मूंखे न वणंदी पर मां सिंधी आहियां ओके अगरि ॿियो माण्हू हुजे हा न तव्हांखे जज करियां जीअं त मां डॉक्टर आहियां त मां उनजे करे तव्हांखे जज नथी कयां त ॾिसो हीअ चॉइस जेका हूंदी आहे उहो तव्हांजा टेस्ट बर्ड्स हूंदा उहो डेवलप थींदा आहिनि सो यू इट्स ओके हलो सोरठ जी तरफ़ां अप्रूवल मिली वियो आहे मूंखे हा ऑलराइट अच्छा पाइण में जेको लिबास आहे उहो देसी हुजे या वेस्टर्न जेको कंफर्टेबल हुजे ओके हा जेको कंफर्टेबल हुजे पोइ भले देसी हुजे या वेस्टर्न उहो अलॻि ॻाल्हि आहे पर जेको जंहिंमें तव्हां कंफर्टेबल जंहिंमें अनकंफर्टेबल न हुजो तव्हां उहो सही अ गुड फ्रेंड और अ गुड बुक अ गुड फ्रेंड ओके छो त अ गुड फ्रेंड तव्हांखे घणा ई बुक्स ॿुधाए सघे थो अच्छा हिते बि माना किताब अची वई मां ख़ुशि थी वियसि हलो किथे त भला किताब जो पासो छॾियो सोरठ उहो बि हिकिड़ो पर हुन में बि न करे छो था तव्हां ॿ टे ॿिया हा किताब मिली वञनि हा न पर उन मां उनजो एक्सपीरियंस पढ़ियल हुओ त घणी शयूं सही आहे बाबा हाणे किताब पढ़ण वारा जेके आहिनि उहे सोरठ खे ॿुधाइनि नवां नवां सुठा सुठा बुक्स आहिनि उहे तव्हां ज़रूरु सजेस्ट कयो सोरठ इट वॉज अ वंडरफुल चिट चैट विद यू तमामु सुठो लॻो ऐं थैंक यू सो मच वंस अगेन थैंक यू सो मच वरी बि मां घणा ई चाहींदसि, असांजा हा। सोशल ॾाढा हूंदा आहिनि पॉलिटिकल पॉडकास्ट हूंदा आहिनि पर हीअ जेको पर्सनल जीअं तव्हां ॿुधायो ऐं मां उन्हनि खां तव्हां पहिरीं चयो त मां थोरो अवॉइड कंदी आहियां हा त मूंखे ईअं लॻंदो आहे त लाइक हिन सां छा कंहिंखे फ़ाइदो मिलंदो अगरि कोई माण्हू मुंहिंजी तव्हांजा पर्सनल जेके लाइफ परस्तार आहिनि उन्हनि खे फ़ाइदो मिलंदो मुंहिंजी कोई पर्सनल लाइफ ॼाणे थो त हिन सां समाज में कहिड़ी चङाई आहे पर हा मुंहिंजी त स्ट्रगल न आहे पर जेके मूंसां जुड़ियल माण्हू आहिनि जिनजी सेक्रीफाइस रहियूं आहिनि जंहिंजी कुर्बानियूं आहिनि जंहिंजी स्ट्रगल आहिनि जंहिंजी कुर्बानियुनि जे करे मां हिते वेठी आहियां उन्हनि मां घणो कुझु माण्हुनि खे सिखण लाइ मिली सघे थो अच्छा तव्हांजी मदर जे लाइ तव्हां ॾाढो ॻाल्हायो बि ऐं न आई पर्सनली वॉन्ट टू मीट हर इनशाला कंहिं ॾींहुं ज़रूरु मिलंदासीं बि उन्हनि खे अगरि कुझु चवणु चाहियो त हिन प्लेटफॉर्म जे थ्रू कहिड़ी अहिड़ी ॻाल्हि जेका हूअं तव्हां मिलंदव त शायदि कॾहिं फेस टू फेस न बि चवंदव पंहिंजी मदर जे लाइ छा चवणु चाहींदव मां हर माउ लाइ चवणु चाहींदमि छो जो इहो ॾाढो ख़ूबसूरत रिश्तो आहे हा उहो माउ जो रिश्तो ज़रूरी न आहे त तव्हां जनमु ॾियो मुंहिंजी मदर हमेशह चवंदा आहिनि त जनमु ॾियण वारी माउ न हूंदी आहे अच्छा जनमु केरु बि ॾेई सघे थो पर जेको औलाद खे हिकिड़ो सुठो बहितर इंसान करे उनजी पालना करे उहा माउ हासिलु हूंदी आहे सो उन सभिनी औरतुनि लाइ जेकी किथे न किथे पाण खे पुठियां रखी ॿियनि खे अॻियां कनि थियूं त मां इहो चवंदमि त तव्हां पंहिंजी ज़िंदगी कुर्बान न कयो छो जो तव्हांजी बि पंहिंजी ज़िंदगी आहे मां ॾिठो आहे पंहिंजे मुआशिरे में त असांजी औरतूं पंहिंजी ज़िंदगी कुर्बान करे पंहिंजो औलाद खे वक़्फ़ु करे छॾंदियूं आहिनि त इनखे असां ग्लोरीफाई न कयूं रोमेंटिसाइज़ न कयूं असां कुर्बानीनि खे इहो ग़लति आहे समाज अहिड़ो जोड़ियूं त जिते कंहिंखे बि पंहिंजी ख़्वाबनि जी कुर्बानी न ॾियणी पए ऐं उन्हनि खे बि पूरो हक़ आहे त हू पंहिंजे ख़्वाबनि जी साबिया कनि ऐं मां त तव्हांजो पंहिंजो रिश्तो आहे ई आहे पर बहितर खां बहितर इंसान असां तॾहिं थींदासीं जॾहिं असां हर कंहिंजी ख़्वाहिशुनि खे ऐं पंहिंजी ख़्वाहिशुनि खे बि इज़त ॾेई करे अॻियां वधंदासीं
वंडरफुल नाज़रीन, ॾाढी बहितरीनु ऐं दिलचस्प कचहरी सूरत सां रही। सूरत सिंधु जेका मूंखे ॾाढी प्यारी बि आहे। असां में काफ़ी मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं आहिनि, पर हिन क़िस्म जी खुलासी कचहरी असां अॻु में कॾहिं कोन कईसीं। आई होप अवां बि इंजॉय कयो हूंदो। मूंखे त ॾाढो मज़ो आयो आहे। ईंदड़ हिकिड़ी नए एपिसोड में वरी अहिड़ी हिकिड़ी ख़ूबसूरत सेलिब्रिटी सां गॾु, कंहिं शख़्सियत सां गॾु वरी हाज़िर थींदसि। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो, मूंखे दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।